लगी दिल वैया तो ॾाढनि माण्हुनि सां लगी दिल वैया तो ॾाढनि माण्हुनि सां लगी जो वैया लगी खेक जे छावो लगी जो वैया लगी खेक जे छा लगी दिल वैया तो ॾाढनि माण्हुनि सां। इन खां पहिरियों जो तव्हां जेको आहे सो बोर शो ऐं उथी भॼी वञो टीवी खां अॻु में त मासी मोरा ॻाइणु शुरू कयो आहे त मां तव्हांखे जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि थी ॿुधायां पई। ख़ुशि लॻा पिया हो टेटो लॻा पिया हो नी उथो वियो पाण सां कन टेक ते आयो। हीअ अॼुकल्ह जेको जंहिंखे ॾिस कि असांजे दौर में हीअं हूंदो हो असांजे दौर में हूअं हूंदो हो। मां चयो तव्हांजो दौर बि ॿियो हो न तव्हांजो दौर असां वारो त कोन्हे को। असांजा खाधा ॾिसो था पिया त ॼणो इहो फार्मी कुकड़ खाई खाई असां में न एनर्जी आहे एतिरी न छा। कपिड़ा लटा बि जेको आहे सो असां हिन ते मशीनुनि ते था पिया धोऊं चुल्हनि ते मानी था पचायूं न त अॻे मायूं फूका ॾींदियूं हिनखे छेणनि खे त जेको आहे सो बाहि ॿरे वॾी महिनत लॻंदी काठियूं रखंदियूं पोइ या फूक फूका हूंदी त वञी तॾहिं वञी करे इहो बाहि ॿरंदी। हाणे बसि हीअं कर त बाहि लॻी पई आहे त इन जे करे हाणे उहो दौर त कोन्हे रहियो न। अॻे मानियूं हूंदियूं मखण हूंदा हुआ अॻे साग पलियूं हाणे बि आहिनि पर उहो माना जेको मज़ो हूंदो हो जेका उन्हनि में ताक़त हूंदी उहो कोन हूंदी। हाणे जंहिं फसल में ॾिसो था पिया त उन में वञी करे ऐं इहो फुहारो था हणी अचनि ज़हर जो त हाणे उहा ताक़त कोन्हे रही न बा। ॿियो वरी असां वटि माउरुनि खे अलाह हयाती ॾे अलाह सभिनी जी माउरुनि खे जेको आहे सो वॾी ॼमार ॾे ख़ुशि रखेनि सिहत ॾियनि तंदुरुस्ती ॾियनि। ॾिसंदियूं हेॾे फलाणे वारो जेको इहो छोकिरो आयो त हिन महिल जेको आहे सो फलाणो इम्तिहान ॾेई करे सरकारी नौकिरी वठी रहियो आहे तूं अञा ईअं वेठो आहे तूं जेको आहे सो कुझु नथो करे पियो। अबा हुनजी क़िस्मत अलॻि आहे हिन जी छोकिरे जी अलॻि आहे ज़हानत अलॻि आहे हर को हिकु जहिड़ो आहे माना हो फलाणो ईअं थियो त पोइ हीअं बि ईअं त पोइ ईअं मां बि पंहिंजे ॿारनि खे चवां इमरान ख़ान जेको आहे सो वज़ीर आज़म थी वियो आहे तूं अञा हिते वेठो आहे। कंपेयर बि त कंहिं चङे माण्हू सां कयो माना जेको तव्हांजे लेवल जो हुजे न सभु त प्राइम मिनिस्टर कोन थींदा न या सभु त सदर कोन थींदा न। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो हिकिड़ो माण्हू हिकु जहिड़ो आहे ॿियो वरी माण्हू ॿिए तरीक़े जो थींदो। त अॼु मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि थी ॿुधायां त अॼु मां तमामु सुठो हिकिड़ो जेको आहे सो गेस्टड़ो आंदो आहे पंहिंजे शो में उहो इन जे करे जो मां चयो थोरी नवाण अचे। रुॻो असां माना जेको आहे हर दफ़े उहे माण्हू ॾिसूं था जेके रोज़ु रोज़ु टीवी ते वेठा आहिनि त हाणे उहे माण्हू मां तक़रीबन कोशिशि कंदी आहे। हे बि केरु रोज़ु टीवी ते वेठो हूंदो आहे ॾिसंदी त मां पर मां चयो अॼु तूं मुंहिंजे शो में अचु मूंखे ॾाढो वणंदो बि आहे माशाल्लाह क्यूटड़ो आहे हिकिड़ो थींदो आहे ब्यूटीफुलड़ो हे क्यूटड़ो आहे थोरो त इन जे करे ऐं ॿियो माशाल्लाह सुठो तमामु सुठो सिंगर आहे वरी होस्टिंग बि माशाल्लाह तमामु सुठी कंदो आहे। मूंखे कॾहिं शो में न घुराईंदो आहे पर माना मां हाणे वॾी आहियां थोरो मां छा कयांसि मां त घुराईंदीसांसि न। ॿियो डायरेक्टर बि पाण ई माना हे सभु कमु पाण कंदो आहे। मूंखे जॾहिं कल्ह डायरेक्टर ॿुधायो चई मासी अॼु जेको आहे तुंहिंजो शो में हिकिड़ो डायरेक्टर ईंदो हिकिड़ो होस्ट ईंदो त मां वरी परेशान थी वियसि। मां चयो किथे न पोइ ॾिसां त हिकिड़ो छोकिरो वेठो आहे मुंहिंजे शो में। मां चयो भाई डायरेक्टर साहिबु तूं त मूंखे ॿुधायो हो ईंदो हिते हिकिड़ो छोकिरो वेठो आहे त मां तव्हांखे वधीक इंतज़ारु कोन थी करायां पई। मुंहिंजे शो जो जेको गेस्टड़ो आहे उहो आहे तमामु सुरीलो असांजो सिंगर बि आहे होस्ट बि आहे डायरेक्टर बि आहे पाण नंढड़ी उमिरि में अलाए कहिड़ा कहिड़ा कम शुरू कया आहिनि छोकिरे त इहो त हवाले मां वठंदीसांसि अॼु पर ॾिसां त इहो छा कीअं थो करे पियो एॾियूं शयूं मैनेज। त इहो आहे असांजो तमामु सुठो जेको आहे छोकिरो ज़ुहेब चांडियो। ख़ुशि आहियां टेटो लॻो पियो आहे मासी मां टेट लॻो पियो आहे तूं ॿुधाए कहिड़ा हाल आहिनि। त सफ़ा गुल लॻी पई आहे मासी सां गॾु जेके गुल आहिनि मासी उहो बि तुंहिंजे साम्हूं हेठि छोकिरो माशाल्लाह माशाल्लाह तारीफ़ न मासी मां हिन जे करे तारीफ़ तो कयां। तव्हां विच में ॻाल्हि कई न त हाणे मां त वॾड़ी थी चुकी आहियां मासी तूं वॾड़ी न थी आहे। ही दुनिया जूं जेके इहे मॉडल्स आहिनि उहे वॾड़ियूं थी वेंदियूं असांजी मासी वॾड़ी न थींदी। ॾिसो माशाल्लाह सां गुलाब जो गुल लॻी पई आहे ऐं मासी मां त हिन जो तव्हांखो राज़ बि पुछंदुमि को फार्मूलो वग़ैरह हणंदी आहे छा? हिकिड़ी ब्यूटी क्रीम हणंदी आहे पर इहा पोइ बाद में ॿुधाईंदी कमर्शियल मूंखे बि ज़रूरत आहे। हा तोखे ज़रूरत आहे न तोखे ज़रूरत न आहे सची ॿुधायां न तूं माशाल्लाह ईअं ई प्यारो आहे। माण्हू चवंदा आहिनि मूंखे इहो जेको अंग्रेजी लोज़ आहे न क्यूट इहो मां तुंहिंजे करे सिखियो मूंखे डायरेक्टर चयो तूं अॼु ज़ुहेब थो अचे त तूं इनखे कीअं डिफाइन कंदी आहे। मां चयो हाणे हिकु लोज़ मां हूअं त तोखे डिफाइन करण जे लाइ पूरी डिक्शनरी जेका थींदी आहे या डिक्शनरी मां खोले वेठसि मूंखे लोज़ न मिलिया
पोइ इहो नंढड़ो लोज़ इहो क्यूट असल में मासी पाण हेॾी क्यूट आहे न, हिन जी क्यूटनेस जेका आहे त हेॾे ट्रांसफर थी थिए थोरी घणी। त तव्हांजे सेट ते माशाल्लाह सां काफ़ी ख़ूबसूरत सेट आहे, ख़ूबसूरत मासी आहे, ख़ूबसूरत फ्लावर्स पिया आहिनि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त हिननि जो कुझु त मूंॾे बि ट्रांसफर थींदो न। माना सिज जा शुआ तोखे बि लॻनि था? बिल्कुलु सिज जा न चवनि मासी, सिज जा गरम हूंदा आहिनि, माण्हू कारो थी वेंदो आहे। ही चंड जा शुआ आहिनि मासी, चंड आहे आसमान में हिकिड़ो ई चंड हूंदो आहे, बाक़ी तारा हज़ारे हूंदा आहिनि मासी। माना मां तोखे चंड थी लॻा? शुकुर आहे तूं मूंखे चंड चयो, अरे त घणा चंड चई हलिया वेंदा आहिनि छा कयां। अच्छा वैसे मां बि तव्हांजी घणी तारीफ़ थो कयां त हिन जे पोयां बि कुझु रीज़न हूंदो, अॻिते हली करे मां ॿुधाईंदोमांव रीज़न छा आहे। इहो हिकिड़ो रीज़न हूंदो ढेबरी जो संग तव्हांखे खपंदो आहे। जेको गेस्ट अचे त उन खे जे माई आहे त उन खे चपू खपे, जे मर्द आहे त उन खे ढेबरी खपे। न मासी तूं ढेबरी जी ॻाल्हि थी करे, तुंहिंजी ढेबरी में आहे छा? माना जेको तव्हांजे गेस्ट अचे उहो ढेबरी जो रिश्तो वठण ईंदो आहे? तक़रीबन मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे ढेबरीअ जी? छो तूं शादीशुदा है छा भला? न मां पुछां इन करे थी जो तूं जो चईं त मूंखे ढेबरी जी ज़रूरत न आहे, त पोइ तुंहिंजो ॿियो कहिड़ो मतबल मां में फाथो? मासी मतबल इहो आहे त मां इहो चवणु चाहियां थो त जेका असांजी मासी आहे न, जेके मासी में क्वालिटीज़ आहिनि उहे ढेबरी में क्वालिटीज़ न आहिनि। अच्छा माना तूं डायरेक्ट मां उते लाइन धीअ जी मां सम्झो त तोखे ढेबरी वणंदी तुंहिंजी हम मेरा तूं वरी डायरेक्ट मां ॾे अचो। न मासी छा कयां, बसि ख़ूबसूरती लॻे वणे थी। बस हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, कहिड़े शहर जो आहे तूं? मां आहियां सखर शहर जो। माशाल्लाह। पर हाणे हैदराबाद में तो रहां 6-7 साल। मुनारे ते चढ़ी कॾहिं ॾिठो आहे शहर जो नज़ारो? हाँ हाँ बिल्कुलु मुनारे ते चढ़ी काफ़ी दफ़ा, छो जो पंहिंजे शहर जो मीनारो आहे, जॾहिं दिलि कंदी आहे हलिया वेंदा आहियूं। भउ न थींदो त मथां किरी न पवां? न न भउ छा जो, उते सॼी गिर लॻल आहे मासी, सिक्योरिटी गिर त लॻल आहे पर हेठि ॾिसे त मांजो त हियां फाटंदो आहे। ॿियो जेको अंदरि इहो रोश ऊंधे में वेंदी आहे न ॾाकणियूं एॾियूं माशाल्लाह 84 लाइ घणा ॾाका आहिनि। हाँ ये घणे मां क़ुरान ते थकी पई, मां वञी मथे वेही रहियसि। माना मासी असांजो शहर घुमी आहे न तूं? तुंहिंजे शहर में मां वॾी जेको आहे सो रही आई आहियां। अच्छा असांजे शहर जो सिर्फ़ मुनारो यादि थी, ॿियूं बि त घणियूं शयूं आहिनि मासी। न ॿियूं बि घणियूं शयूं उहो आहिस्ते आहिस्ते खुलंदसि न। हाली छा पहिरें वक़्त में तोखे मां हर शइ ॿुधाए छॾियां छा? भला नंढपण माना सखर में शहर में गुज़रियो? जी बिल्कुलु नंढपण सखर में गुज़रियो। 2014 में असां शिफ्ट थियासीं हैदराबाद शहर में। अच्छा न पोइ शिफ्ट छो थियो? शिफ्ट एक्चुअली मुंहिंजो अबू जेको आहे त उहो SSGC में सुई गैस में ऑफिस सुपरिटेंडेंट, त हुनजी ट्रांसफर थी वई, इन जे करे असां हैदराबाद शिफ्ट थियासीं। हैदराबाद में असांजी वाहिद फैमिली आहे जेका रहे पई, बाक़ी असांजा जेके रिलेटिव्स आहिनि, दोस्त आहिनि, सभु सखर में आहिनि। माशाल्लाह। तूं हाणे चक्कर लॻंदो सखर न? हाणे बिल्कुलु चक्कर लॻंदो आहे, ईद बारात असां सखर वेंदा आहियूं, चक्कर लॻंदो आहे बिल्कुलु। सखर खां सवाइ त असांजी सरंदी बि न आहे। एतिरो मोहबती शहर आहे, मोहबत ॾियण वारो शहर आहे, मोहबती माण्हू रहंदा आहिनि सखर में। भला मूंखे इहो ॿुधाए तालीम तुंहिंजी छा आहे? न जवान आहे माशाल्लाह। मासी मां मास्टर्स कई आहे इंग्लिश में। अंग्रेज़ी में पढ़ियलु आहे? हा। तॾहिं मां चवां छोकिरो माना ईअं फतको थो खाए त बाक़ी अंग्रेज़ी अचे थी, पर तूं तो इहो त मां रोकियो वठी आहे तोखे। न न मासी मां हिते हिकिड़ो बि अंग्रेज़ी जो लफ़्ज़ न ॻाल्हाए, हाणे मूं ते इल्ज़ाम न हण तूं। हाणे स्क्रीन ते अची करे तूं सभिनि ते इल्ज़ाम थी हणे। मां ताड़ में वियसि, तूं हिकिड़ो लफ़्ज़ बोल सिर्फ़ स्क्रीन। भला ॿुधाए सिंधी में अंग्रेज़ स्क्रीन खे छा चवंदी? हाँ स्क्रीन खे सिंधी में छा चवंदे? स्क्रीन खे स्क्रीन ई चइबो आहे। मास्टर करे वेठो आहियां मां अंग्रेज़ी में, सिंधी में स्क्रीन खे छा चइबो नथो अचे। न मासी ठीकु आहे, अगरि मूंखे नथो अचे त मासी ॿुधाए थी, तव्हांखे को मसइलो थोरी आहे। हा मासी स्क्रीन खे छा चइबो आहे? अब ॿियो सवाल तोखे पुछंदसि छा कयां? न न मासी नेक्स्ट न हलंदासीं, तव्हां ॿुधाए स्क्रीन खे छा चइबो आहे सिंधीअ में? नाज़रीन ॿियो सवाल पुछंदासीं ते पर्दो। पर्दो। हा हा पर्दे ते फिल्मूं लॻंदियूं आहिनि, पर्दे ते ड्रामा हलंदा आहिनि। न न हे तूं गोए खणी वई, बाक़ी न पर्दो ई चइबो आहे। इहो त मां तो सम्झी ओपी कई मज़ाक पई कयां। ओपी कयां ही जॾहिं सम्झदी आहे न मासी, हाणे मुंहिंजी दाल न करदी त पोइ बड़ी चई छॾंदी आहे। भला तूं मूंखे ॿुधाए किचन खे छा चइबो आहे सिंधी में? बावर्ची खानो। सिंधी में? सिंधी में हा बावर्ची खानो। उर्दू में आहे न बावर्ची खानो? रधणो। रधणो। हा बस सही आहे। फेवरेट सब्जेक्ट कहिड़ा आहे तुंहिंजा पढ़ाई महिल? मासी मुंहिंजा फेवरेट सब्जेक्ट त तक़रीबन फेवरेट सब्जेक्ट हुआ सिवाय मैथमेटिक्स का। माना तोखे बि मैथ थी वणी? बिल्कुल भी न। न पोइ हे जो तूं शो बो करे तो पैसा त सुठे तरीक़े सां गणे तो वठी। न हाणे पैसनि जो त मासी हाणे ॻाल्हि ई बि आहे न, पैसा त तव्हां लखनि करोड़नि में ॻणायो त उते मैथ ख़राब न थींदी आहे। पर हुन खां अलावा जेकी फार्मूला बार्मूला मैथमेटिक्स जा, इवन जॾहिं मां बैचलर्स मास्टर्स कयां पियो, मुंहिंजे काफ़ी फ्रेंड्स मूंखे चयो त बाबा तूं हाणे BBA ऐं MBA कर असां सां गॾु। मां चयो मूंखे न आहे करणी, छो जो मुंहिंजो जंहिंमें इंट्रस्ट हूंदो मां उहा शइ कंदुमि न। मां तव्हांजे चवण ते छो लॻा, छो पहिरियों हिननि मूंखे थोरो जेको आहे त फर्स्ट ईयर इंटर पंहिंजी मर्ज़ी ते कराए छॾियो। त मुंहिंजे ख़्याल में जेको इंसान इंजीनियरिंग में कई थी? जी छा में फर्स्ट ईयर इंटर इंजीनियरिंग में।
इंजीनियरिंग खाते वञी आ काथे का नौकरी वठी आ काथे सिविल इंजीनियर लॻी आ छा अंग्रेजी पढ़ी आ तू कहिड़ा वॻल उंडा क्या न मासी अगरि मां इंजीनियर थिया न पोइ हेड़ी होणी जे बिल्डिंगुनि में तूं वेठी आ न इन्हनि में ई दॿियल हुजां मासी। हा इहो बि आहे न सुठो कमु कयो तूं माशाल्लाह सुठो इहो करे आयो तूं निकिरी आया तो मां जहिड़ी का कुराड़ी सुराड़ी अची वञे हेठो बिल्डिंग अचे अने तूं सुठो कयो। हा न भला मूंखे ॿुधाए त मीडिया में कीअं आहे तूं अंग्रेजी पढ़े वरी पोइ तूं हेॾे काॾे लाड़ो आयो असांजी रोज़ी ते छा का लत ॾिनी तूं? मासी तव्हां खां पहिरियों आयो आहियां मां रोज़ीअ ते लत न, कीअं पहिरियों ॾिनी आहे त तव्हां आयो अची करे आहे। असांजी रोज़ी ते लत ॾिनी आहे तव्हां मूं ते कूड़ था ॻाल्हायो स्क्रीन ते। न मां पर्दे ते कूड़ कोन थी ॻाल्हायां पई छा आहे त मां जेको आहे न मुंहिंजा ॿार बि इन मीडिया में पढ़ंदा आहिनि त उन्हनि जी अच्छा 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 तूं अंग्रेजी में चवां थी न अंग्रेजी में वरी हेॾे सिंधी ते काॾे हलियो न आहे। मासी ॾिसो न हिकिड़ो तव्हांजो बाय बर्थ कोई शौक़ु हूंदो आहे तव्हां में अलाह साईं काई न काई अहिड़ी ॾात स्किल्स तव्हांखे ॾींदो आहे ठीकु आहे। द थिंग इज़ त तव्हांखे पाण खे ऑब्ज़र्व करणो हूंदो आहे हुनजी जाखोड़ करणी हूंदी आहे त तव्हां छा बहितर करे सघो था। त नंढे लाइ खां मुंहिंजो बि शौक़ु हुयो काफ़ी इंटरव्यूज़ में मां ॿुधायो बि आहे त मुंहिंजो शौक़ु हुयो नंढे लाइ खां टू राइट समथिंग कुझु लिखणु उन्हनि खे कंपोज़ करणु उन्हनि खे गाननि जो शेप ॾियणु त उहो नंढे लाइ खां ई शौक़ु आहे लेकिन मूंखे कॾहिं मौक़ो न मिलियो जॾहिं असां हैदराबाद शिफ्ट थियासीं त मूंखे मौक़ो मिलियो ऐं जेको आहे अॼु मूंखे स्क्रीन ते एतिरी मोहबत मिले थी माण्हुनि खां हिननि जी न माशाल्लाह तमामु सुठी जेको आहे तुंहिंजी कोशिशि अथई ऐं तमामु घटि माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजो नालो पाण ठाहींदा आहिनि जेके माना पाण ईंदा आहिनि शुरू में त उन्हनि मां बि तुंहिंजो नालो माशाल्लाह सोशल मीडिया स्टार बि आहे ऐं मां ॾिसंदी त मां तुंहिंजा इहे गाना बाना जेके तूं कढंदो आहे इहे पर पोइ हिकिड़ी तो ते कावड़ बि ईंदी आहे त तूं मूंखे खणंदो न आहे हिननि गाननि में मां बि त हाणे तारीफ़ बि करे त मासी तूं गुलाब जो गुल आहे तूं राबेल जो गुल अॼु आहे। हिकिड़ी ॻाल्हि डन था कयूं न ऑडियंस जे साम्हूं डन था कयूं हाणे मासी ॾिसो त मूंखे काफ़ी देरि खां मेणा थी ॾे ताना थी ॾे त मूंखे तूं न खवाए त इनशाला मासी हिकिड़े गाने में जेको हाणे मासी खे गॾु ॾिसंदो उहो बि एज़ अ हीरोइन हा हीरोइन ठीकु आहे सुभाणे पोइ मासी मूंखे जवाबु न ॾींदे त मां तोसां हीरोइन न ईंदुमि मुंहिंजे ख़ानदान वारा छा चवंदा त हाणे जेको आहे हिते हेॾी तूं कुराड़ी थी करे छोकिरनि सां गाना थी करे पोइ इहो बहानो न कजांइ। न मुंहिंजे खानदान वारनि खे को मसलो कोन्हे को छड़ी तूं जे कैमरा वेमरा वारनि खे मसलो न हुजे। अच्छा 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 सही सही मासी भला तूं एंटीक पीस अलॻि पंहिंजे फैमिली में या ॿिया बि अथई जेके माना मासी मां एंटीक पीस ॿिए कंहिंखे शौक़ु ई न आहे? न ॿिए के मुंहिंजो भाउ आहे उहो टिकटॉक में मूंसां गॾु हूंदा आहे लेकिन हिकिड़ो एंटीक जेको जीअं मां पीस आहे न थोरो परफेक्ट त न आहे थोरो बहरहाल इहो हिकिड़ो ई आहे घर में। माशाल्लाह न सुठी ॻाल्हि आहे तूं जेको आहे असांजा सिंधी अॻिते वधनि ऐं एंटीक थियनि। हा बिल्कुलु बिल्कुलु भला खष्टी हुए खष्टी हा खष्टी हुए खष्टी जो मतिलबु छा आहे? हाणे हिनखे मां एमए इंग्लिश वारे खे सिंधी में ॿुधायां त खष्टी जो मतिलबु छा आहे माना नाटी हुई नाटी मतिलबु शरारती मासी छो शरारती बि त लफ़्ज़ आहे न हिनजो मासी पर मां खष्टी चवंदसि न। अच्छा खष्टी न मासी मां शरारती न हुयमि नंढे लाइ मां काफ़ी शर्मीलो हुयमि शाय स्कूल में बि ॾाढो शर्मीलो हुयमि मां न सवाल पुछंदो हुयमि न कुझु बट आई वॉज गुड एट स्टडीज़ पढ़ाई लिखाई में मां सही हुयमि ऐं पोज़ीशन किताबी कीड़ो हुई हा किताबी कीड़ो बि नथा चई सघूं मासी बट इहो आहे पढ़ाई में मतिलबु आई वॉज गुड इन राइटिंग एंड रीडिंग बाक़ी जेके मुंहिंजो फ्रेंड सर्कल आहे ॻाल्हाए वई मां हितां गुज़री आहे त मां इहो सोचींदी रहियसि त मां एमए इंग्लिश दसियल थी इहो मां तोखे ॿुधायां नाज़रीन खे बि ख़बर आहे त मां एमए इंग्लिश कोन आहियां मूंखे सिंधी में ॿुधाए त आई बि गुड डिटेल छा इहो। अच्छा 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 त मासी मां छा चयो इहो हाणे मूंखे अचे त पोइ मां हिते विषो होस्ट कयां। त बहरहाल क्लास में त काफ़ी शइ बाक़ी जेको असांजो जेको दोस्तनि जो सर्किल आहे न मुंहिंजा 2-3 क्लोज़ फ्रेंड्स आहिनि त उन में काफ़ी उते नॉटी हुयमि मां उते असां शरारतूं बि कंदा हुआसीं इंजॉय बि कंदा हुआसीं बट माण्हुनि जे साम्हूं मूं में एतिरी हिमत न हूंदी मां ॻाल्हाए सघां। भला तूं जो शर्मीलो हुए न ॻाल्हाईंदो हुए हा को हरूभरू तोखे चंबा हणी भॼी वञे कुटको रही वञे न कॾहिं मां ई कंहिंसां न विड़ियो मूंखे केरु कुटको ॾींदो हा थींदो आहे न शरीफ़ ॿार त वठी कुट हा 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 यादि आहे मासी कुट हिकिड़ो पाड़े में असांजे जेको आहे त हुयो छोकिरो हुयो मुंहिंजी एज खां बि नंढो हुयो वैसे मां बि नंढो ॿार हुयुमि लेकिन हू मूंखां बि नंढो हुयो लेकिन तूं नंढा आहे पंहिंजो नंढो हुए जी तूं नंढे हूंदे नंढो हूंदे हा मासी मूंखे ख़बर न हुई। अच्छा तव्हांखे छा लॻो वॾो हुयमि मां नंढे चयो तूं ॼायो ई अहिड़ो माशाल्लाह 4 फुट अच्छा थी सघे तो छो अच्छा चो मासी एग्जांपल साम्हूं अचे भला हा न मां एतिरी आहे जॾहिं को ॼाई आहे अच्छा मां कॾहिं नंढपिण न ॾिठो बस इहा बाजी वॾी ख़्वाहिश आहे त नंढपिण छो मासी भला तोखे चाइना वारनि ठाहियो आहे छा रेडीमेड न मां रोबोट तोखे लॻा थी त थी थो सघे रोबोट हुजे मासी तुंहिंजी स्किन ॿुधाईंदी आहे न प्लास्टिक जी चङो हाणे तूं मुंहिंजी प्लास्टिक ते ॻाल्हाए त अच्छा मां तोखे मार लाइ पियो ॿुधायां न मासी मार ब्रेक थे हा पोइ वरी तोखे मां जेको आहे सो इहा मार बि तोखे वॾी कुट सुठी तरीक़े सां ॿुधाइजां न त वरी हिते ॿीहर तोखे मार ॾींदसि मां त नाज़रीन काॾे न वञो तव्हांखे ख़बर आहे मां जॾहिं स्क्रीन ते हुजां त चैनल न मटायो
ये मां जो चयल थी माना वसियत भी करे विझी छाडवा मां जे मरण को भी के ऑन एयर थियन न प्रोग्राम ये मां वसियत करे थी वञा चैनल न मटाए जाव वक्फा भी ॾिस जाव वरी मां थोड़ी देर में मोटी थी अचाव। वेलकम बैक नाज़रीन जेको आहे सो तव्हां सां काचारी जारी आहे। असांजो गेस्टड़ो अॼु जेको आहे ज़ुहेब चांडियो त ब्रेक में वञण खां पहिरियों मां हिन खां पुछां पई त करी कुटको खाधो खश्ती हुई इहे त हाणे हिन खां कंटिन्यू थी करायां। मार जी ॻाल्हि पई न ॿुधाए पियो एक्साइटेड हुयो ॾाढो त मां मार खाधी आहे। जी मासी वैसे तो मां मार कोन खाधी आहे एतिरी पर हिकिड़ी मार नंढे लाइ मां खाधी आहे छो जो मां त काफ़ी शायदि तव्हांखे ॿुधायो मां कॾहिं बि कंहिंसां न विड़ियो आहियां त असांजे पाड़े में हिकिड़ो आहे पाड़ेसिरी हुयो उहो काफ़ी तेज़ हुयो हालांकि मूंखां नंढो हुयो मां बि नंढड़ो ई हुयुमि छो जो ऐं हू अञा मूंखां बि नंढड़ो हुयो। सब्जी पियो वठी अचां मां थोरो डिस्टेंस आहे तक़रीबन 5 मिंटनि जे फ़ासिले ते सब्जी वारा हुआ उहा सब्जी वठी अचां पियो असांजी हिकु ॾींहुं पहिरियों थोरी ॻाल्हि ते काई अनबन थी हुई कीअं जीअं नंढनि ॿारनि जी थींदी आहे गेम खेॾण ते या कुझु सो मां सब्जी वठी अचां पियो साम्हूं जेको आहे तूं लठ खणी बीठो हुजे माशाअल्लाह रोड ते वाह वाह न मां एक्साइटेड थी वई आहियां त हाणे माना तोखे कुटको मिलण वारो आहे जेको आहे त लठ खणी बीठो हुजे मुंहिंजा ॿई हथ सब्जी में हुजनि मुझे साम्हूं आयो हिते रखो न ठका करे मासी लठ जो आहे न हे मुंहिंजूं कूका मूंखे लॻे थो घर अम्मी वारनि बि ॿुधियूं हूंदियूं जीअं जो मूंखे लठ हिकु ऐं ॿी ऐं टी हुजे मां ही सब्जी छॾे करे हे रोड खां भॻो मतिलबु भॼणु शुरू कयो हू बि मुंहिंजे कढ वाह वाह हे त को इंडियन फिल्म जो सीन थो लॻे घर ताईं मूंखे मार ॾींदो भई वाह वाह घर ताईं सुट कोन्हे अॼु ताईं मूंखे यादि पर नंढे लाइ कुझु अहिड़ियूं मेमोरीज़ हूंदियूं आहिनि जेके तव्हांखे यादि हूंदियूं आहिनि त इहो हिकिड़ो कुटको मां खाधो आहे न मांजी दिलि थी चए उन छोकिरे खे वञी निरड़ ते चुमी ॾियां तमामु सुठो कमु कयो आहे उन जेको आहे सो तोखे कुटको ॾेई करे छो जो तोखे यादगार कुटको मिलियो न अॼु उहो मुंहिंजो फैन आहे मासी अॼु उहो मुंहिंजो फैन आहे फैन आहे इहा वरी असां आर्टिस्टनि जी बनाई आहे हा न फैन त तुंहिंजा घणा आहिनि माशाल्लाह ऐं तूं इहा तमामु महिनत जो फल आहे न तुंहिंजी जो अॼु तोखे उहो छोकिरो जेको कुटको ॾेई वियो उहो बि तुंहिंजो फैन आहे सोची वियो हुते नंढे हूंदे हिनखे ॿार वारी डबे लठ सां अॼु हुनजो फैन थी पियो आहे छा कयां वक्त जी अच्छा मासी तूं बि करे वैसे मार खाधी मार ॾींदी आहे पंहिंजे अरकाननि ते मुड़ुस खां मार खाधी मार ॾींदी आहे वठंदी न आहे मुड़ुस खे बि मार न मुड़ुस खे मार न ॾींदी आहे छा आहे त बसि लोज़ कॾहिं कॾहिं ॻाल्हाईंदी आहे त मूंखे तूं छा कयो आहे अच्छा अच्छा तूं छा असांजे लाइ कयो आहे बसि पोइ इहो कावड़ कढंदी आहे बाक़ी मार रहंदो मूंखे मारे सही सही मूंखे हथ सां त कुटको न खाराए वैसे शाबस अथसि मासी माना तो जहिड़ी माना पंहिंजी ज़ाल खे हुन कराची जहिड़े शहर में छॾे ॾिनो आहे शो करण जे लाइ सलाम आहे मुड़ुस खे मासी न हुनखे मां ते इतबार आहे अच्छा अच्छा हुनखे ट्रस्ट इशू कोन्हे न हा भरी स्क्रीन ते मासी जेको आहे त तूं ऑफर थी करे गाननि ठाहिण जी पोइ बि ट्रस्ट अथसि न गानो ॾिस कम जी ॻाल्हि आहे न गानो त कमु थियो न कम जे हिसाब सां मूंखे न झलींदो आहे चवंदो आहे तूं भले ज़ोएब चांडे सां मॉडलिंग कर खणी तूं मज़र सेठार सां कर सही सही हुनखे कोई इशू कोन्हे हा बाक़ी मॉडलिंग खां पोइ वारो जेको बि माना सिस्टम आहे कंहिंसां इश्क थी वियो सही उनजी मूंखे उहो झल पल आहे उहो चवंदो इहो न कंदी अच्छा 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 इन खां पोइ कावड़ बि कंदो आहे कॾहिं कॾहिं पर मां न मुड़ंदी आहे तो ख़बर आहे सही सही मूंखे त इहो न कंदमि त पोइ बाक़ी छा फ़ाइदो न पोइ घर जो चुल्हो कीअं हलंदो हा न उहो चुल्हो हिन कम ते हलंदो आहे उहो हुन ते न हलंदो आहे भला मूंखे इहो ॿुधाए तूं खश्ती त कोन्हे माना शादी जे हिसाब सां तुंहिंजो छा इरादो आहे न हाणे मां नोटी आहियां हाणे खश्ती आहियां जॾहिं उमिरि आई त माना खश्ती थी वई हा शादी जो छा अरेंज मैरिज कंदे लव मैरिज कंदे अरेंज कंदुमि या लव मैरिज कंदुमि हा मासी मुंहिंजी शादी थियल आहे ख़बर न आहे छा तोखे डज़ इंडियन ड्रामो हुजे मां 3 दफ़ा ईअं करे तोखे ॿुधाया त मूंखे अॼु ख़बर पई आहे तुंहिंजी शादी थियल आहे हा जी बिल्कुलु मासी मां प्राउडली ॿुधाईंदो आहियां शोज़ में त मां शादीशुदा आहियां बिल्कुलु मैरिड आहियां ऐं पंहिंजी लाइफ में बि ख़ुशि आहियां काफ़ी न मां शादी खां पोइ बि ख़ुशि आहे हा कसम थी त मासी ॾिसो चंद ख़ुशनसीब माण्हू हूंदा आहिनि जेके शादी खां पोइ बि ख़ुशि हूंदा आहिनि ऐं मां उन्हनि ख़ुशनसीबनि में सम्झंदो आहियां मां स्क्रीन ते नथो चवां मां रियलिटी में थो चवां न चए त तूं स्क्रीन ते इहो त मां सम्झाइण मासी हाणे अंदर जा ॾुख उहो बाद में ॿुधाए पोइ त आहे न त बाद में ॿुधाई माण्हू त ॿुधनि हाणे तारीफ़ त कंदुमि न मां तोखे ॿुधायां थी हे शो सिंध खां ॿाहिरि न वेंदो सिंध में ई तोखे माना सिर्फ़ु ख़बर पवंदी अच्छा अच्छा बाक़ी ॿाहिरी दुनिया जी कोरिया जापान उन्हनि खे कंहिंखे ख़बर न पवंदी तूं ॻाल्हाए सघे थो अच्छा अच्छा ॻाल्हाए न मासी सच ॿुधायां हा हा न न मां पंहिंजी लाइफ में ॾाढो ख़ुशि आहियां
I love my wife. माशाल्लाह। भला ॿार थी घणा थी? हाँ, नंढड़ो आहे मासी मुंहिंजो तक़रीबन 4-4.5 साल जो एंड डॉटर तो भला 4.5 जो छो तोखे भला यादि न आहे छा कॾहिं? न हाणे 6 महीननि खां पोइ जी बर्थडे ईंदी त 6.5 थी वियो न। अच्छा पर पहिरियों ई तूं हुनखे 6.5 जो करे हाँ 6.5 जो ऐं उन खां अलावा डॉटर आहे शी इज़ अबाउट 2 इयर्स ऐं वाइफ बि मुंहिंजी स्टूडेंट आहे ऐं शी इज़ आल्सो स्टडी। तुंहिंजी स्टूडेंट आहे या उहा और ऑलरेडी? न मुंहिंजी स्टूडेंट बि आहे मतलब घर में ऐं उन खां अलावा स्टडी बि करे थी। माशाल्लाह इहो तमामु सुठी शइ आहे जो तूं माना हुनजी पढ़ाई बंदि न कई आहे। न मासी न इहा तमामु सुठी शइ आहे जो माण्हू माना तालीम जेका आहे छोकिरियुनि जी भले शादी थी वञे उन्हनि जी जारी रखणु खपे छो जो तालीम सां माण्हू जी जेका न पर्सनैलिटी जेका आहे हाणे मां ॿ अखर पढ़ियल आहियां त मां जेको आहे सो ॾिस किथे वेंदी आहे त को अंग्रेज़ी ॻाल्हाईंदो त मुंझी पवंदी आहियां मां। त मासी तूं भला काई बि डिग्री न आहे छा तुंहिंजी? पढ़ी आहे कुझु दर्जा त पढ़ी हूंदी आहे न? बस छा कयां अबा मां हिते माण्हुनि सां मिली करे ॻाल्हाइण सिखी आहियां अंग्रेज़ी थोरा ॿ टे लोज़ जेके फ्रूट तोखे चए फ्रूट अलाए फ्रूट जेको चवंदा हुता सही बाक़ी ॿियो माना हूं पढ़ियल न आहियां। अच्छा 2 दर्जा वयसि स्कूल मास्तरनि सां वञी न लॻी सही पोइ बस न पढ़ी सघियसि। अच्छा उन महिल वरी तालीम हूंदी बि कोन हुई 10 किलोमीटरनि खां पोइ वरी हाई स्कूल हूंदो हाणे मां चयो मां 10 किलोमीटर परे छा कयां वञा। मासी मुंहिंजे ख्याल में तूं ढेबरीअ खे बि त न पढ़ायो आहे न हिन दौर में? अबा मां वस कयां मां हाँ इहो मां छोकिरी खे जेको आहे सो इहो हुनजी खजी जो लकुण सां मार ॾींदी खजी जा फड़ा हूंदा न जेको ॼारो ॿारो लाहींदा आहियूं घर में इन्ही जा मां इहे कढी करे इनखे कुटको ॾींदी हुअसि। मासी ना ज़ुल्म तूं एॾा ज़ुल्म कंदी त कीअं पढ़ंदा ॿार मासी? ज़िंदगानी खां पई कयां मां चयो मां न पढ़ियसि मां अंधनि जे मिसल आहियां मांखे कुझु अचे कोन थो काथे वञा थी त को अंग्रेज़ी में ॻाल्हाइण शुरू थो थी वञे त मां ॼणो मांखे साइलेंट मूड ते करे छॾियऊं एरोप्लेन मूड ते करे था छॾनि ॼणो अंग्रेज़ी अहिड़ी ज़बान आहे न। मां चयो बा मां त कोन पढ़ियसि तव्हां त पढ़ो न मुंहिंजा ॿार सुभाणे मां कंहिंखे चवां त न त बा जेको मुंहिंजा ॿार अण पढ़ियल पोइ मासी तुंहिंजो फार्मूलो बि त कमु न आयो पंहिंजी औलाद बि बिगाड़े छॾे पढ़े ई न। अबा मां बस कयां भला मां हाणे कोन विढ़ंदीमांसि त कोन हाणे तूं ॿारनि खे छॾे वेठी आहीं छो थी करे कराची अची वेठी आहीं त पोइ छा कर के न पढ़ंदा? न हाणे त हुननि जी उमिरि निकिरी वई न। अच्छा परणाए छॾनि ॿिन्हिनि खे पर मासी पढ़ाईअ जी उमिरि न हूंदी अथई। इहो त तूं हाणे लख जी ॻाल्हि कई आहे पर मां वटि खोलिया कोन ॾिसां तो मां वटि रुपयो बि को ॾेई हुजनि मां तोखे लखो रुपयो खोलियो करे ॾियां पर मासी तूं चयो मां न ॾिनो माना ॾिनो मां हाणे इन वो शइ वठी खाइजां टाफी बाफी वठी जा। सही आहे भला मांखे इहो ॿुधाए त ॿ टे डायलॉग जी तोखे मां ॾियां इहे डायलॉग तोखे ॿिनि पंहिंजे मूडनि में चवणा आहिनि। हमारे एक्टिंग करणी आहे मूंखे मासी छो था फासाए मूंखे एक्टिंग में? छो तोखे एक्टिंग नथी वणी? टिकटाक ते त सॼो ॾींहुं तुंहिंजी एक्टिंग लॻी न वरी उहो वरी ॿियो तरीक़ो आहे न मासी उहो वरी कमरे में रखी हुन ते प्रैक्टिस कंदा हुन खां पोइ लिपसिंग कंदा आहियूं। हाणे तव्हां डायरेक्ट मूंखे चयो था मां तोखे लाइनियूं थी ॾियां तूं एक्टिंग कर न इहा ई त ॻाल्हि आहे न कमरे में विहारे 5 दफ़ा तोखे पहिरियों ॿुधायऊं पोइ करायमि त पोइ तूं एक्टर त कोन थिए न मां एक्टर मञंदो बि न आहियां पाण खे कंहिं चयो आहे त मां एक्टर आहियां सो आई एम अ सिंगर। नाज़रीन अहम इंकशाफ थी रहियो आहे मासी मोरानी लाइन प्रोग्राम में त ज़ोहेब चाडे चयो आहे बा एक्टर न आहियां इहा त सभिनी खे ख़बर आहे त अहम इंकशाफ छा कयो? चलो मासी ट्राई कयो था पर थोड़ो मूंखे सोलो जेको आहे जुमलो ॾींदो जिन ते मां परफॉर्म करे सघां। सफ़ा ईअं मन सफ़ा करणो छा आहे मूंखे छा करणो आहे? ॿिनि मूडनि में हिकिड़ो माना जहिड़ा बि तुंहिंजा थी सघे थो हिकिड़ो तूं अच्छा माना जुमलो हिकिड़ो हूंदो ॿिनि तरीक़नि सां एक्टिंग करणी आहे। तरीक़नि सां एक्टिंग कंदे अच्छा सियाणो आहे हां। अच्छा ॿुधायो जुमलो ॿुधायो। लाड़काणे जो मशहूर जेको आहे सो जुमलो आहे शो शोरा शाते शितो शुआ इन खे हाणे ॿिनि मूडनि में चई ॾेखार मांखे। अच्छा चुप छो थी वई है तालो लगी हुई? न मां तव्हांखे ॿुधाए थो पहिरियों इहो मूड आहे त मासी मां कावड़ में आहियां। अच्छा तूं कावड़ में आहे? हा पोइ असां छा कयूं तुंहिंजी कावड़ खे? न त मां एक्ट थो कयां एक्ट कर न पहिरियों ॿियो जुमलो ॿुधायो कोई आहे? न पहिरियों इहो कद ईअं कोन ॿुधाईंदी मां पहिरियों इहो जुमलो कर न ॾिसां न तूं कीअं थो करीं पियो। ओके शो शोरा शाते शितो शुआ शो शोरा शाते शितो थियो आहे न शो आहे। अच्छा शो शोरा शाते शितो शो आहे। हा शो शोरा शाते शितो शो आहे। अच्छा पहिरियों त एंग्री मूड में एंग्री शो शोरा शाते शितो थियो छोरा माइक ॾा थाले जो इहो कावड़ वारो मूड। कावड़ हाणे छा? हाणे ॿियो आहे त जेको आहे त छितो थियो माना हू जेके हिकिड़ी औलाद हूंदी आहे न जेका पंहिंजे पीउ माउ ते हावी हूंदी आहे ऐं उहो पीउ माउ जेको आहे त थोरो हुननि खे माना रिक्वेस्ट में चवंदा आहिनि ठीकु आहे साम्हूं वञी शो शोरा शाते शितो थियो शो शोरा शाते शितो थियो
नहीं केर पे चता ज़ोइब के एक्टिंग नथी अची पे न मां कोनी त मासी सही कई नालो तो बुधा मासी सही कई सुठी के तरी त कैमरे में ॾिसी करे थी चवा त बाकी के चयो जब ॿियो जेको आहे सॼे केटीएन जो माशाल्लाह तमामु वॾो ड्रामो रही चुको आहे उन जो डायलॉग आहे मां वॾो खूनी माण्हू आहियां कुतिर कुतिर करे छॾींदो मां इन खे बि ॿिनि मूडनि में चओ तो टैलेंट ॾिसां न मां न हिकिड़ो पोइ एंग्री पन में ओके मां वॾो खूनी माण्हू आहियां कुतिर कुतिर करे छॾींदो मां इन सेल मां चार्ज ते हणाया थी हलो स्टार्ट क्या हा ही है ना कैमरा अच्छा ये कैमरा है बाकी खबर तो है हाँ ये सामो ये कैमरा है ना कैमरा मुझे ते कैमरा है साम लमासी छा बाकी ते रांदीगड़ा रखया तव छा स्टूडियो में पर्दो पई चवा न तू जो चए पर्दो आयो नहीं अल्लाह चयो जो ते पर्दो आ लाला मां चो रांदीगड़ा रखया तव ही मुखे केड़ी खबर त डमी है ओरिजिनल है मां ओरिजिनल समझियो रे डायलॉग तो चमा अगर डमी है त मुखे बुधा छे मां ता ने मु करे डायलॉग चवा मिट्टी में उठाए उसते सुकाए पोइते रखयो तब अच्छा वो अशफाक भाई के खबर होंदी न अच्छा मासी डायलॉग बुधाए त मां चवा डायलॉग आ मां वडो खूनी माण्हू आया कुतिर कुतिर करे छडींदो मां ओए भी चवा पर ओए भली जिए तुजी दिल चवे उए चओ तू ओके ओए मां वडो खूनी माण्हू आया कतर कतर करे छडींदो से हल बेटा ई माण्हुन के भजाईंदे छा तू भला ॾिसो न एतिरो माना हिकिड़ो आवाज़ बि चेंज थी वियो आवाज चेंज हा सुठी ॻाल्हि आहे आवाज चेंज करे हलो मासी नेक्स्ट सेंटेंस हाणे मांखे इहो ॿुधाए त तुंहिंजो जेको पहिरियों गानो जेको तूं चईं त मांखे हिन गाने सुञाणप ॾिनी उहो कहिड़ो हुयो कॾहिं आयो कीअं एडियो आयो तो वटि इहो मासी द वन एंड ओनली हो जमालो ऐं नो डाउट जिथे बि वेंदो आहे त हो जमालो साईं पहचान मिली आहे ऐं उहो ई गानो जेको तमामु घणो वायरल थियो ऐं बेसिकली हो जमालो मुंहिंजो चोथों सॉन्ग हुयो लेकिन उहो फोर्थ सॉन्ग लॻो हो जमालो खां पहिरियों मुंहिंजा 3 सॉन्ग्स ॿिया बि हुआ ऐं फॉर्चुनेटली जेतिरा बि मुंहिंजा सॉन्ग्स आहिनि उहे कशिश ऐं केटीएन जे प्लेटफॉर्म ते ऑन एयर थिया आहिनि ऐं पहिरियां जेके 3 सॉन्ग्स हुआ उन्हनि मां बि कुझु मोट मिली मूंखे लेकिन जेको हो जमालो हुयो ऐं सिंधी टोपी अजरक डे बि क़रीब हुयो त हुनजो थोरो मां मूंखे जो फ़ाइदो बि वठी छॾियो छो जो स्टार्टिंग में जॾहिं मां इंडस्ट्री में आयुमि मां सॉन्ग्स ठाहिणु लॻुमि त दैट वॉज़ माई एक्सपेरिमेंटल वर्क मां ॾिसणु पियो चाहियां त माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जो कमु पसंदि थो अचे त जेको मुंहिंजो पहिरियों गानो आहे लव एक्चुअली दैट इज़ रैपिंग मां हुन में अंग्रेज़ी ऐं रैपिंग मिक्स करे मां चयो ईअं दुनिया खे ॾेखारींदुमि त वायरल थी वेंदो माण्हू चवंदा ॾिसो भई सिंधी मीडिया में बट हिकिड़ी पंहिंजी असांजी सोच हूंदी आहे हू सॉन्ग त आहे लेकिन इट वॉज जस्ट ओके उन खां पोइ सेकंड सॉन्ग मां ॿिए तरीक़े जो न मारे सघियो हा न फाड़ा न मारे सघियो सेकंड जेको आहे त उहो कुझु ॿिए तरीक़े जो खणी आयुमि थर्ड ॿिए तरीक़े जो खणी आयुमि छो जो मां सिर्फ़ु एक्सपेरिमेंट कयां पियो त माण्हुनि खे कहिड़े क़िस्म जी शइ पसंदि थी अचे त हीउ जेको फोर्थ सॉन्ग आहे 2-3 महीननि जे अंदरि ई 4 मुंहिंजा सॉन्ग आया 2017 में हू फर्स्ट सॉन्ग बि 2017 में हो मुंहिंजो फोर्थ सॉन्ग बि 2017 में हो त जॾहिं हो जमालो मुंहिंजो सॉन्ग ऑन एयर थियो त मूंखे तक़रीबन 3 ॾींहंनि जे अंदरि रिस्पॉन्स मिलियो 3 ॾींहंनि में 1-2 लख सॉन्ग क्रॉस करे चुको हुयो ऐं जेसि ताईं उहो ॾींहुं आयो त दैट क्रॉस्ड मिलियंस त उहो पहिरियों सॉन्ग हो जो मूंखे पहचान ॾिनी कहिड़ो गानो ॿुधाईंदे तूं इहो ॿुधाए मां बि त ॾिसां न तुंहिंजो त को गानो मां कहिड़ो ॿुधाए जो माना मां बि त ईअं अच्छा त मासी तूं मूंखे ॿुधाए मां कहिड़ो ॿुधायां मुंहिंजो हो जमालो अथई धरणो अथई पप्पू पपी अथई काफ़ी एतिरा सारा सॉन्ग्स आहिनि जेको तूं फरमाइश कर नाले मोई पप्पू पप्पू थो लॻे न इहो ॿुधाए मां हाय मासी पप्पू पपी मूंखे लॻे थो जॾहिं मासी सां होस्टिंग गॾु कईसीं केटीएन जी बर्थडे ते त उते बि पप्पू पपी ते परफॉर्म कयो मूंखे लॻे थो मासी खे ॾाढो मज़ो अची वियो हुन में मूंखे ॾाढो मज़ो आयो थी त पोइ पप्पू पपी पप्पी पर मासी खे शर्त ते तूं मूंसां हिते वेही करे डांस कंदी अगरि भी नथी करे सघे त वेही करे कंदी मां त बसि तूं शुरू कंदे त पोइ ॾिस तूं मां कीअं थी शुरू कयां त ॾिसूं था भई असांजी जेका अॼु जी पपी आहे छो जो मासी हाणे मुंहिंजी पपी आहे न हिते मासी ग़लति न सम्झाए पपी अंग्रेजी में कुत्ते खे बि चवंदा थी अच्छा मां हाणे इंसान आहियां मासी तोखे अंग्रेजी न ईंदी आहे त तोखे कुत्तनि जी कहिड़ी ख़बर पई बस मां बि तूं माना असां सां ड्रामा कंदी आहे इहो न 2-3 रोज़ त ईंदा आहिनि न अच्छा सफ़ा तूं मूंखे ईअं सम्झो छा पर तूं मासी सिंधी वारी पपी आहे अंग्रेजी वारी न आहे हल सही आहे ठीकु आहे न ठीकु आहे त मासीअ जे लाइ मासी मोरा जे लाइ पप्पू पपी ऐं मासी गॾिजी डांस कंदी सो लेट्स एंजॉय My papu, my papu, my papu, my papu. कुछ थे तो my papu, my papu. अरे मां बे अंदर जी गाल कंदो सुहाने हेरे मोरे गिली करे दिस my papu तू आ मुझी पप्पी
रखियो एडो प्यारो नालो दिल ते हयूं पंहिंजे लव जो तालो हो कंहिं बिना रखियो एडो प्यारो नालो दिल ते हयूं पंहिंजे लव जो तालो इहा त ॻाल्हि बहती वई हाणे भाव तुंहिंजो आहे मुंहिंजो पक्को सालो शादी वादी जल्द कंदासीं हाणे हिन मुरे खिली जानो ॾिस अखियुनि सां खेॾूं छुपन छुपे 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 अपायूं प्यार वारी छपे मां पप्पू तूं आ मुंहिंजी आखिरकार पप्पू जी मां थी वई राज़ी अचो त ॾिसूं पप्पू जी शादी शादी के गुजरी वया 7 साल हलो त ॾिसो पप्पू जा हाल ओ चुन्ना ओ मुन्ना ओ ढोलू ओ रोलू सॼो ॾींहुं मूंसां आज़ारा मुंहिंजे सिर ते खून सवारा न की मानी मूंखे नसीबा न की पाणी मूंखे नसीबा पंहिंजो पाण सां कहर कयो मूं पप्पीअ सां भरणो कयो मूं हाणे पप्पी थी वई ठपी ठपीअ खां दिलि वई टपी ॿार संभाले च बि जेल थी वई जिंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई हो ॿार संभाले च बि जेल थी वई जिंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई हो मथां सुञाए मूंखे चूसे छॾियो प्यार जी किडनी बि फेल थी वई अरे बदमाशीअ जो केस कंदुसि हेॾियूं अखियूं वारे बाबी तूं न ॾिस अम्मा अम्मा शादी छो करायई नंढी एज में 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 मूंसां दादी छो करायई नंढी एज में अम्मा शादी छो करायई नंढी एज में ॿार संभाले च बि जेल थी वई जिंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई ॿार संभाले च बि जेल थी वई जिंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई ॿार संभाले च बि जेल थी वई जिंदगी मुंहिंजी सॼी तेल थी वई हे त तूं मूंखे जेको आहे सो कावड़ाए छॾियो आहे जेसि ताईं मां पंहिंजो मूंड सही कयां तेसि ताईं वठां थी हिकिड़ी ब्रेक वरी पोइ ब्रेक खां पोइ तोसां जेको आहे सो हाल वाल कयां थी मां चई मां तुंहिंजे लाइ गानो डेडिकेट कयो आहे पप्पी आहे तूं मुंहिंजी चई मुंहिंजी शादी छो कराई थी अम्मा तूं मां ॿार संभाले तोखे कंहिं चयो पोइ तूं शादी कर पप्पू पप्पी त मूंखे कहिड़ी ख़बर त शादीअ खां पोइ पप्पी जेको आहे त बदिलजी वेंदी जेका मूंसां शादीअ खां पहिरियों एॾी मोहबत थी करे ऐं शादी खां पोइ वरी हुनजा नखरा ॾिसो पाण वेठी आहे खट ते सॼा कमकार कराए थी मूंखां हा चङा मुड़ुस पोइ तूं बाक़ी मूंखे छा कयां वरितो कमकार कराइण खां वरितो छा न तूं मुड़ुस खे कमकार लाइ वरितो ब्रेक खां पोइ मां झेड़ो तो न न झेड़ो कर हाणे कर ब्रेक ते छो थी वञे न मां नथी चाहियां त माण्हू ॾिसनि त घर में हिननि जे में झेड़ो लॻो पियो आहे त नाज़रीन कारे न वञिजो इहो झेड़ो मां हिन सां ब्रेक में बि कंदसि ब्रेक खां पोइ बि कंदसि त मिलूं था हिन नंढड़े ब्रेक खां पोइ वेलकम बैक नाज़रीन ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे तव्हांखे ॿुधाईंदी आहे जॾहिं तव्हां चैनल न मटाईंदा हो या हर हर ॾिसंदा हो त मासी मोर ऑनलाइन वापसि आयो या न आयो त अॼु तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी काचहरी जेका आहे सा सिंध जे सुरीले ऐं प्यारे आर्टिस्ट सिंगर होस्ट जेको आहे सो ज़ोएब चांडे सां हले थी पई ऐं ब्रेक में वञण खां पहिरियों असां जेको आहे सो झेड़ो पिया कयूं पर ठाव करे छॾियोमांसि मां चयो महिमान आहे महिमान जी इज़त कंदी मां न त सिंध अमल मूंखां नाराज़ थी पवंदी तूं महिमान खे घुराए करे झेड़ा थी करे पई त पोइ उन जे करे ठाव थी वियो न असांजो थी वियो ठा थी हा त रांदियूं मासी मूंसां प्रॉमिस कयो आहे त शो खां पोइ हलंदासीं ऐं रेस्टोरेंट ते डिनर कंदासीं गॾिजी
पोइ ठाहिणो त पियो न। हा इहा ॻाल्हि बि आहे, छा आहे त कंहिं तरीक़े सां त ठाहिणो पवंदो नी हा। कम खे। पर रांदियूं खेॾंदी? रांदियूं मासी मां रांदियूं घटि खेॾियूं आहिनि, लेकिन जेके क्रिएटिव रांदियूं थींदियूं आहिनि मां उहे तक़रीबन खेॾंदो क्रिएटिव रांदियूं वारी कहिड़ियूं? मतलब अगर रांदियुनि जो पुछो था त जीअं क्रिकेट वग़ैरह थी, मुंहिंजो बिल्कुल भी शौक़ु न हुयो क्रिकेट में। बैडमिंटन कॾहिं कॾहिं असां खेॾंदा हुआसीं। उन खां अलावा आई यूज टू प्ले पियानो, मां पियानो वग़ैरह प्ले कंदो हुयुमि। या जीअं स्केटिंग थी वई, स्केटिंग कंदा हुआसीं असां दोस्त पाण में। ऐं उन खां अलावा जेके शो पीसिस ऐं मॉडल्स वग़ैरह ठाहिण जो काफ़ी शौक़ु हूंदो हुयो, मुंहिंजो ध्यानु उन तरफ़ हूंदो हुयो। मतलब लंडन में आयो आहे छा स्केटिंग कंदे फलाण कंदे? इन गेम जा नाला ई न ॿुधाइनि बा। न मासी स्केटिंग में जेके ओ मासी जेके बूट हूंदा आहिनि न फीथन वारे बूटनि ते असां हलंदा हुआसीं। रोड ते हलंदी? हा रोड ते। अच्छा मां चयो लाइक कहिड़ी? हा रोड ते असां पोइ मासी असां रेस पुॼाईंदा हुआसीं न। हिकिड़ो दोस्त जेको आहे त बाइक हलाईंदो ऐं हिकिड़ो स्केटिंग कंदो हुयो। मां हमेशह बाइक वारे को खटे वेंदो हुयो। पंध वारो बाइक वारो खटींदे? हा न मासी फीता लॻल हूंदा शूज़। भला बाइक में पेट्रोल न हूंदो छा? हथ सां हलाईंदो छा? न मासी पेट्रोल बि हूंदो, स्पीड बि हलदी। लेकिन जेके ये फीता अथई न मासी स्केटिंग थी न, हुनजी ॾाढी स्पीड अथई, घणी स्पीड अथई। हा पोइ हैदराबाद ॾिस त न वेंदो आहे तूं हिते अलाए नथा पैसा बचाइण जे चक्कर में। न मासी वेंदो न आहे, पर सोचंदो आहे कॾहिं कॾहिं ही जेको आहे त फीतनि वारो बूट पाए चिंबड़ी पे मां ट्रक खे पाणी पुॼाईंदी अची कराची। चिंबड़ा त वरी हुन सां ट्रक सां? हा फीता पाए नहीं मासी वॾो डिस्टेंस वॾो आहे न हैदराबाद को कराची। हू त असां पंहिंजे मोहल्ले में जेके रोड्स हूंदा असां उते स्केटिंग कंदासीं, कॾहिं कॾहिं सिटी हलिया वेंदा हुआसीं। जो सिटी बनाए फीता ते हलो वेंदे? हा तमामु सुठो टैलेंटेड छोकिरो आहे। फीतनि ते जेको आहे शहर तो घुमे पियो। माण्हू पंधु वेंदा आहिनि, साइकिल ते वेंदा आहिनि, खणी गाॾियुनि ते वेंदा आहिनि, हे फीतनि ते वेंदो आहे। बसि मासी ॾिसो न छा कजे, अॼुकल्ह जे दौर में माण्हू जेको आहे त इंसाननि खे घुमाइनि था। इंसाननि खे घुमाइण खां बहितर आहे माण्हू जेको आहे त फीथनि खे घुमाए। भला हो जेको फीथे वारी गेम हूंदी हिकिड़ी, फीथो हूंदो हुनखे लठ सां ईअं हलाईंदा हलंदा, इहा केॾे कॾहिं? इहा हिकिड़ो दफ़ो ट्राए कई मासी। असां ॻोठ विया हुआसीं न, पोइ उते सभु ॿार हलाइनि पिया। पोइ हुननि खां मां बि उहा लठ वठी ऐं शुरू थियमि मासी। 5-10 मिंट लॻा मां सिखी वियुमि हलाइण। पोइ हलाईंदे हलाईंदे उहो फीथो मासी लॻो हुयो हिकिड़े हमरा खे वञी। बचाव थियो? हा बचाव थी वियो। अलाए बा अॼुकल्ह फीथनि सां बि माण्हू एक्सीडेंट था थियनि पिया। हाणे ज़ोइबा मां तोसां खेॾंदसि 2-3 गेमां। अच्छा गेमियूं जेके चइबो आहे सही सही। मां वरी गेमां चवंदी आहियां। हा पहिरीं गेम आहे असांजी रैपिड फायर। माना ईअं सवाल कंदीसां उन महिल ठक पक जवाब। माना ठक सवाल ऐं ठक जवाब। सही। ईअं न सोचे न हीअं हूअं इहे जेके फनकारियूं इहे न हलंदा हिन मासी। फनकारियूं न कंदा? फनकार त तूं नालो ई तॾहिं फनकार आहे, तव्हां बि त फनकार आहियो न। पर हे जेको सेगमेंट अहिड़ो आहे न। हलो सही आहे। फनकारी ते नथी घुरिजे पर हिन में। ठीकु आहे हिन में माना ईअं बसि तूं ॼणो बस समझी वई। हाणे मां तोखे हाणे छा वेही सम्झायां, माशाल्लाह पाण एॾो होशियार छोकिरो आहे। ऑलराइट। पहिरियों सुवाल तोखां इहो थी कयां त कशिश ते फीमेल फेवरेट जेका होस्ट आहे तुंहिंजी, अक्सा किंजर या दुआ मिमण? मासी हाणे पहिरियों सवाल ई ॾुखियो करे छॾी। ॾुखियो छो? तोखे मैथ जो पेपर ॾिनो छा? अच्छा वैसे मां दुआ खे घटि ॾिठो आहे, हुन हाणे स्टार्ट कयो आहे शो, त अक्सा जा काफ़ी एपिसोड ॾिठा आहिनि। त अक्सा किंजर दुआ ॾिस छोकिरे जा न दुआ पंहिंजी आहे न हैदराबाद जी, कंप्रोमाइज करे वेंदी। वरी दुआ जो नालो खणा अक्सा नाराज़ थी वञे हा न। तोखे डायरेक्शन में गानो ठाहिणो आहे, हीरो कंहिंखे रखंदे? राजा मिमण के जा मज़हर सिठार रखी? हां मज़हर सिठार। ओके नाइस पिक डियर। नजफ अली ऐं आसिफ सियाल में फेवरेट सिंगर केर थी? 19-20 जे फर्क सां आसिफ सियाल माना फेवरेट थी जी। फेवरेट म्यूजिक कहिड़ो थी, क्लासिकल या हिप हॉप? हिप हॉप जी के माना ओ थी। नवन सिंगरनि में कहिड़े सिंगर खे तूं लाइक कंदो आहे, माना कहिड़ो फेवरेट थी? बिलाल महेसर या फाइज़ा अली? फाइज़ा अली खे त मां घटि ॿुधायो, बट बिलाल महेसर ही इज डूइंग अ ग्रेट जॉब। थैंक यू बिलाल महेसर। हाँ मासी काफ़ी ॻाल्हि में तो असां फासाए थी मासी, फासाईंदी न कर हाणे जी आसिफ सियाल ता नजफ भाई जो नालो खयो त हाणे मां सोचां पियो त माना माशाल्लाह सां ॿई असांजा सीनियर ऐं बहितरीन फनकार आहिनि, असां उन्हनि जे कुझु बि न आहे त फासाए छॾियो। त पोइ बि 19-20 सां मां तव्हांखे न सुठी ॻाल्हि आहे, उहो आर्टिस्ट नो बि सम्झनि था त माना हा हिकिड़ो त जवाबु ॾियणो आहे, हिकिड़ो ॾियणो आहे न। ईअं त न। हाणे ॿियो जेको सेगमेंट आहे इहो आहे अवाम जी अदालत। माना इन में असां माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं त भाउ फलाणो जेको आहे आर्टिस्ट असां वटि अचे थो गेस्टड़ो थी करे या गेस्टड़ी थी करे, त तव्हांजा उन ते इल्ज़ाम कहिड़ा आहिनि? सही। पोइ हाणे मां वटि हिते इल्ज़ाम आया आहिनि जेके अवाम इल्ज़ाम हणे थी असांजे मथां। हा अच्छा उहे तव्हां मूंखां पुछंदो? हा त उहो इल्ज़ाम सही आहे या ग़लति आहे? छा आहे छा थींदो बा? तूं ड्रिज न, मां तोसां गॾु वेठी आहियां न। हा पोइ कोई कुटको कोन ॾींदो, बस सिर्फ इल्ज़ाम हणंदो तोते।
पहिरियों तो इल्ज़ाम आहे त सॼो ॾींहुं टिकटाक ते वेठो हूंदो आहे, एॾो शौक़ु त पोइ एक्टिंग छो नथो करे? हे मासी, ग़लति इल्ज़ाम आहे। मां सॼो ॾींहुं टिकटॉक ते न हूंदो आहियां मासी। ॿिया बि कमकार जॾहिं वांद काई मिलंदी आहे, फ्री टाइम हूंदो आहे त टिकटॉक ठाहींदा आहियूं, अदरवाइज़ पंहिंजा कम बि आहिनि लाइफ में त मासी। मां ॿुधो आहे जेको टिकटाक जे मथां इहो जेको साइन में हीअं जेको आहे न, इहो तुंहिंजे वेहण जे लाइ ठारायो अथऊं। अलाए कहिड़ो साइन में? इहो जेको टिकटाक जी निशानी हूंदी आहे म्यूज़िक वारी, इन मथां थोरो हीअं लेवल वारो ठहियल आहे न, इहो त तूं ज़ोए बि न न मासी, वैसे सरासरी इहो ग़लति इल्ज़ाम आहे। शुरू में मां काफ़ी टाइम ॾींदो हुयुमि टिकटॉक खे, पर जॾहिं खां प्रोजेक्ट्स वधी विया त हाणे जॾहिं फ्री टाइम मिलंदो आहे त टिकटॉक बि ठाहींदा आहियूं, अदरवाइज़ सो नाइस ऑफ यू। न सो नाइस। त माण्हू बि ॿुधनि ग़लति इल्ज़ाम। ओके, पंहिंजे गाननि में मेल मॉडलनि खे चांस नथो ॾे, भला छो? सभु पाण थो करें मेल मॉडलनि वारा, तोखे मेल मॉडल नथा वणनि? न मासी, तव्हां इहा ॻाल्हि था कयो त माना मां पंहिंजे गाननि में पाण ई हूंदो आहियां, ठीकु आहे? माना एज़ अ सिंगर मूंखे साइड ते सिंग करणु घुरिजे, मॉडल ॿिया हुजनि था, इहो था ॿिया चओ? हुजनि जा, को ज़रूरी न आहे हर गाने में, पर कंहिं वीचारे खे त न मासी, मसलो इहो हाणे तव्हांखे ख़बर आहे न, ॾिसो मां हिकिड़ो पाण लिखंदो आहियां अवल त पंहिंजा गाना, ठीकु आहे? उन्हनि खे कंपोज़ बि पाण कंदो आहियां, ठीकु आहे? उनखे अलावा स्टोरी बोर्ड ठाहे करे मूंखे ख़बर हूंदी आहे स्टोरी कहिड़ी आहे गाने जी। ऐं तक़रीबन त गाननि में ॾिसंदो मूंखे सुठो लॻंदो आहे त मां अलॻि अलॻि कैरेक्टर्स कयां न, जेको मुंहिंजो पंहिंजो कैरेक्टर आहे, पंहिंजी पर्सनैलिटी आहे, मां कोशिशि कंदो आहियां त इहा स्क्रीन ते न अचे, मां कुझु ॿियो थी प्रेज़ेंट कयां पंहिंजो पाण खे। त मां हिकु ॿ ऑडिशन्स वरिता, पर उन में जेको उहो माण्हू परफॉर्म नथो करे सघे त पोइ पाण खे करिणो थो पवे, छो जो आई ओनली नो, मूंखे ख़बर आहे त इहो कैरेक्टर जेको आहे किरदारु कीअं परफॉर्म कंदो। त जॾहिं मूंखे लॻो को अहिड़ो किरदारु आहे जेको सुठो करे सघे थो त डेफिनेटली आई टेक। वाह वाह, माना हाणे तोखे पहिरियों ऑडिशन ॾियूं असां? जी। न सुठी ॻाल्हि आहे। भला पंहिंजा गाना बि पाण थो डायरेक्ट करीं, हा, भला फीमेल मॉडल बि पाण थी, इहा तकलीफ़ माइन खे छो थो ॾे? इहो त इल्ज़ाम लॻल आहे। इहो इल्ज़ाम माइन वारा किरदार बि पाण करना, हाणे जॾहिं तूं सभु कुझु लिखे पाण, ठाहे पाण, हलाए पाण, ॾिसे पाण, त पोइ माइन खे छा का तकलीफ़? हल में मासी, वैसे तव्हां ॾिसो न मुंहिंजे प्रोजेक्ट्स में माना माइन वारा घटि आहिनि। मुंहिंजा प्रोजेक्ट्स में तक़रीबन तव्हांखे ॾिसो रिक्वायरमेंट हूंदी आहे न, गाने जी जेका रिक्वायरमेंट हुजे त मां हरू भरू माईअ खे छो रखां हुन गाने में? तव्हां ॾिसो मुंहिंजो शुरू में हो जमालो आहे, हुन में 4 छोकिरा आहियूं जेके मेन आहियूं। उनखे अलावा पैसो लदुम पट था ॾिसो, हुन में शीदी आहिनि। उनखे अलावा सिंधी ॾिसो, सिंधी असां छोकिरनि जो ग्रुप आहे। सो मोस्टली तव्हां ॾिसंदो मुंहिंजे सॉन्ग में मां अकेलो आहियां, लेकिन कुझु में रिक्वायरमेंट आहे, जीअं धरनो थी वियो, हुन में छोकिरी जी रिक्वायरमेंट हुई, पप्पू पप्पी में रिक्वायरमेंट हुई। त जॾहिं रिक्वायरमेंट हूंदी आहे खणंदो आहे, जॾहिं रिक्वायरमेंट न हूंदी आहे त पोइ माना या इहो त न आहे मसलो त तूं बजट घटि करण जे लाइ त छोकिरी खे पैसा? न न मासी, बजट जी ॻाल्हि न आहे, बजट जी ॻाल्हि न आहे। बाक़ी जेको आहे त जेको रिक्वायरमेंट स्टोरी जे हिसाब सां, हाणे जंहिं स्टोरी में छोकिरी जेको आहे त रिक्वायर ई न आहे, मां हरू भरू छोकिरी खे ऑडियंस जे साम्हूं खणी अचां। काफ़िनि जो इहो हूंदो आहे न त माना छोकिरी ज़रूरी आहे असांजी शइ में, पोइ असांजी शइ हलंदी। लेकिन मां हिन शइ खे कॾहिं बि न मञंदो आहियां, जिते रिक्वायरमेंट आहे तव्हां खणो, ऐं तव्हांजो अगरि सुठो कमु आहे, क्रिएटिव कमु आहे, तव्हां महिनत लगन सां कयो त तव्हांजो उहो हली थो वञे ऐं माण्हू तव्हांखे लाइक था कनि। न बिल्कुलु, इहा जेको आहे नाज़रीन बि हाणे ॻाल्हि सम्झंदा त इल्ज़ाम कोन हणंदा। इहो भला चिकनी मुर्गी गानो ठाहियो, तोखे भला पोल्ट्री फार्म वारनि ॾोकारे न छा? सीरियस शायरी छो नथो खणे? मासी, मूंखे लॻे थो तव्हां मुंहिंजो सिर्फ़ु चिकनी मुर्गी गानो ई ॿुधो आहे, न पोल्ट्री फार्म वारनि खां मां पैसा छो वठंदुमि भला? न प्रमोशन जी ॻाल्हि आहे मासी। तव्हां मुंहिंजा ॾिसो कुझु गाना मुंहिंजा अहिड़ा आहिनि जेके बिल्कुलु एंटरटेनिंग आहिनि। चिकनी मुर्गी इज़ जो पैकेज अबाउट द चिल्ड्रन किड्स, इहो जेको पैकेज हो इहो ॿारनि जे लाइ पैकेज हो, छो जो असांजी सिंधी मीडिया में ॾिसो न, जीअं ॿियूं सारी इंडस्ट्रीज़ आहिनि त उते तव्हांखे हर क़िस्म जो कमु मिलंदो, ॿारनि जो बि मिलंदो, वॾनि जो बि मिलंदो, क्लासिकल बि मिलंदो, पॉप बि मिलंदो। सो ईच एंड एवरीथिंग तव्हांखे हर फ्लेवर मिलंदो। त असांजी इंडस्ट्री में, असांजे शोबिज़ में, सिंधी मीडिया में आई थॉट के जंहिं शइ जी ते लेक आहे या जंहिं शइ जी कमी आहे त उन शइ खे बि खणी अचणु घुरिजे न। असांजा नंढा ॿार जेको आहे त ॿी जेके लैंग्वेज जा गाना ॿुधनि, उहे फिरी असांजे सिंधी में बि उहो गानो, उहो कॉन्टेंट ॿुधनि। त हिनजे करे मां कोशिशि कई कुझु ॿारनि जा गाना बि हुननि सां गॾोगॾु तव्हां ॾिसो मुंहिंजो हो जमालो आहे, काफ़ी सारा अहिड़ा गाना आहिनि जेके आर्टिस्टिक आहिनि, जेके माना अदब सां उहो रखनि था, तालुक रखनि था। न हे त मूंखे तूं पहिरें सेगमेंट में खणी ॿुधायो, पर घणनि माण्हुनि खे लॻंदो आहे, तो त इल्ज़ाम बि लॻो आहे त तूं शादी डिस्क्लोज़ नथो करें पियो। असांखे त उहो ख़बर आहे तूं 2 ॿारनि जो पीउ आहीं, पर माना घटि डिस्क्लोज़ थो करे। ऑलरेडी मां ॿुधाए चुको आहियां मासी, मां त कोशिशि कंदो आहियां जेको बि मुंहिंजो प्रोग्राम हूंदो आहे, काफ़ी सारा तव्हां मुंहिंजा ॾिसी वठो, मां कोशिशि कंदो आहियां मां सभिनि खे ॿुधायां त आई एम मैरिड ऐं वैकेंसी, देयर इज़ नो वैकेंसी एट ऑल। आई एम मैरिड एंड आई एम प्राउड ऑफ इट। यस, आई एम प्राउड ऑफ इट, रियली प्राउड ऑफ इट। न अल्लाह साईं तोखे वधाईंदो, अल्लाह तोखे बचड़ा ॾींदो अञा वधीक, 7 पुटे तो कंदो अल्लाह तो। हा बस मासी दुआ कजा को ढेबरी जड़ी काई पैदा न थे। ॾिसो था ॻाल्हाइण। हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उन्ही में थोरो ट्रिकड़ी, माना ट्रिक कई उन में, ट्रिकड़ी मां चवंदी आहियां उनखे।
इहो आहे त हुन में जिथे हा करणी आहे उते न कंदे, जिथे न करणी आहे उते हा कंदे। जीअं मां तोखे चवां तुंहिंजो नालो ज़ोएब चांडियो आहे, इहो त तुंहिंजो नालो आहे, त तूं आहे। उते चवंदे न, अच्छा मतलब मूंखे उते हा न करणी, मूंखे न करणी आहे। उबतो जवाब ॾियणो आहे। उबतो जवाब। हा ए मासी जी तूं कहिड़नि मूंखे इम्तिहाननि में विधो आहे? न, हे त तोखे करणा पवंदा इम्तिहान। हले भला मासी हाणे चवे थी त मासी के सां कीअं पहिरियों तुंहिंजो सुवाल इहो आहे, रेडी आहे न? रेडी रेडी ऑलवेज रेडी ऑलवेज रेडी। त पहिरियों सवाल आहे, पार्ट टाइम में मां कुकड़ियुनि जो गोश्त हलाईंदो आहियां। हा। एॾो सोचे करे छो तो जवाब ॾे? हम्म जल्दी चओ न त ईअं कट कट थी वञे न। ठीक है मासी हा। अगर मां सिंगर न हुजां त हजम हुजां? बिल्कुल हा। मूं जहिड़ो हवाली पूरे डिस्ट्रिक्ट में नाही। ये तो बिल्कुल हा। मां अंग्रेजी मीडियम स्कूल में अरबी ॿोली जो टीचर आहियां। या हबीबी हबीबी, या हबीबी, या हबीबी माना बिल्कुल हा। बिल्कुल हा। माशाल्लाह। गोॾ गंजी मुंहिंजो पसंदीदा लिबास आहे। माशाल्लाह सा पसंदीदा फेवरेट माना नाही, हम्म माना उबतो जवाब ॾियणो आहे न। हा हा माना आहे नाहे? न हा कयो त माना न आहे न फेवरेट मासी। अच्छा नाहे। हाणे तव्हां ई मूंखे जेको आहे त मुंझायो था। न न, मां असल में ॾिसण पई चाहियां त तुंहिंजो आहे या न आहे माना फेवरेट, पर हाणे ख़बर पइजी वई। त भला इहो मूंखे ॿुधाए त अॻोड़े मां तोखे डायलॉग चया ॿ टे, हिकिड़ो ॿियो डायलॉग अञा थी वञे। अच्छा थी वञे, न ॿुधाए थी मासी वञे? ॿुधाए कारण तोखे तकलीफ़ थी अचे। ॿुधाए ॿुधाए कोई रोमांटिक ॿुधाए न जेको मां तव्हां सां तूं डायलॉग मुंहिंजी तारीफ़ कर, ॾिसां तूं रोमांटिक कीअं थो करे पियो। इहो बि इम्तिहान आहे हिकिड़े क़िस्म जो। ठीक है। हिकिड़ी शइ तव्हांखे वणे न, उनजी तारीफ़ कयो। हाय दुकानदार वीचारा वॾा ॿाहिरि थी ॾिबे, अच्छा बाजी हे जेको आहे फलाणे मुल्क जो कपिड़ो आहे, हालांकि हिते ठहंदो आहे, हिते पाड़े में, उनजी वरी तारीफ़ हे जेको आहे सियारे ऊन्हारे ॿिन्हिनि में पाए सघो था, ॿिए दफ़े पाए त लीणू लीणू थी वञे। हाणे तूं मुंहिंजी तारीफ़ कर। तारीफ़ तो क्या मासीअ जी। बि त मां थोरो पेपर रखां त शर्माया न थोरो, ईअं छा? हा शुरू कर। हाय मासी, माना सच पुछो त जॾहिं खां मासी, मासी जी तारीफ़ कंदे। हा न मासी जी तो क्या हिन वक़्तु तूं भाणे जो न आहे न तूं मुंहिंजो। हाँ न न मां मासी त सम्झो था मासी आहे, मां तव्हांजी तारीफ़ तो कयां न। सही आहे। सही आहे। हा न त मुंहिंजी माई थी ॾिसे मासी, मां छोकिरी नथो करे सघां, सम्झंदा कयो थोरो। हल सही आहे। आई विल एडजस्ट। मासी सच पुछ, जॾहिं खां मां तोखे ॾिठो आहे न, माना मुंहिंजी रातिनि जी निंड ख़तम थी वई आहे। छो बडाए आया छा? न मासी, माशाल्लाह ही हुस्न, ही जलवा, ही रौनकूं, ही चमक धमक। मासी तुझियूं अखियूं ॾिस केॾी ख़ूबसूरत आहिनि, जीअं मटर जो साओ दाणो। मासी नक केॾो सुहिणो थी, जीअं सलाद में मूरी ईंदी आहे न, सफ़ा मूरीअ जहिड़ो अथई मासी। छा त चप थी मासी, जीअं तए ते साईं मिर्चियूं तरबियूं आहिनि न, सफ़ा चप त सफ़ा ओड़ा अथई। ऐं जॾहिं घुमंदी आहे न मासी, टैक्सी लॻंदी आहे जेके कराची में हेॾियूं पीलियूं हलंदियूं आहिनि। अञा तुंहिंजी छा तारीफ़ कयां मासी। गुलाब जे गुल जहिड़ो त सफ़ा रंग अथई। गुलाब जो गुल जेको पीलो वारो हूंदो आहे, रंग अलॻि अलॻि हूंदा आहिनि न मासी, ॻाढ़ो बि हूंदो आहे, साओ बि, पीलो बि। ऐं तोखे ॾिसंदो आहे मासी न, एॾी अंदर में माना बदबू ईंदी आहे न तुंहिंजी, माशाल्लाह सां। अंदर में बदबू ईंदी थी? हा तोॾां ट्रांसफर थींदी आहे न बदबू मासी। ऐं वार ॾिस माशाल्लाह सां घोड़े जे पुछ मां खणी आई आहे मासी। हे तूं मुंहिंजी तारीफ़ कई कि न, मुंहिंजी इनडायरेक्ट वे में तूं मुंहिंजी बेइज्जती करे वई। न न, इहो तूं मुंहिंजी तारीफ़ कई आहे। न न मासी माशाल्लाह सां तारीफ़ कई आहे। चङो, हाणे हिकिड़ी नंढड़ी मां ब्रेक वठां थी। कबरी थी टहके मासी। माशाल्लाह, इहो माना कबरी बि लॻां थी तोखे। तूं बि पंहिंजो इलाज कराए। मां हर इलाहिनि खे चवंदी आहियां, मां त पंहिंजो इलाज करायो। तारीफ़ कर, हाणे मां तारीफ़ कई न मासी जी। तारीफ़ कर, तूं बेइज्जती करे वई। मासी तूं चओ त मां तुंहिंजे लाइ आसमान मां तारा टोड़े वरी वापसि छॾे छा? तूं चओ त सही। वापसि पुछो छॾे, जे घुराए बि अथो, एॾो कष्ट तो करे थो पियो, त पोइ उन्हनि खे रखण ॾे न हिते। न तूं चओ त मासी मां तोखे कराची जो जेको वॾो में वॾो रेस्टोरेंट चओ, मां तोखे वठी हलां होॾे। अॼु लॻे थो ज़ोए बेचारे खे बुख लॻी आहे, खणी खाइण जूं ॻाल्हियूं तो कर। इहो बि तोखे पुछां थी बाद में। नाज़रीन काॾे न वञिजो, मां कुटको ॾींदी बाबा, मां ॿुधायांव थी। ब्रेक में तव्हांखे कशिश ई ॾिसणो आहे, भले वफ़का हलनि, हिकिड़ी छा बि हले। शायदि त मासी मोर ऑनलाइन हलंदो आहे न, जॾहिं त पोइ मां चवंदी आहियां त तव्हां रिमोट बसि रिमोट परे सेट करे रखो। इहा मुंहिंजी वसियत बि आहे, लिखाए बि वेंदी सां, मरी वञा जेके पोइ ऑन एयर ते शो, उन्हनि जे लाइ बि इहो मुंहिंजो चवणु अथव। त काॾे न वञिजो, इन ब्रेक खां पोइ वरी मोटी थी अचां वरी।
वेलकम बैक नाज़रीन, जेको आहे सो तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा आने लाइन। इहा त हाणे तव्हांखे पहिरियों ई ख़बर हूंदी, मां तव्हांखे रोज़ रोज़ छा का ॿुधायां त तव्हां मासी मोरा था ॾिसो या ॿियो करे था ॾिसो पिया। त हीअ अॼु मां सां तमामु सुठो क्यूटड़ो गेस्टड़ो जेको वेठो आहे ज़ोहिब चांडियो, त हिन सां कचहरी जारी आहे। हाणे मां हिन खां पुछंदुसि त तुंहिंजा नवां जेके प्रोजेक्ट जेके अचनि था, छो त तुंहिंजा फैन बि माशाल्लाह शो ॾिसनि पिया त उहे ॼाणणु चाहींदा त हाणे तोखे किथे ॾिसंदासीं टिकटॉक खां अलावा? टिकटॉक खां अलावा मासी हूअं त शोज़ तव्हांखे ख़बर आहे पहिरियों जेके कंदुमि। हाणे जेको रीसेंट मुंहिंजो नओं मेगा प्रोजेक्ट आहे उहो KTN जे फ्लोर ते आहे, हो जमालो, ऐं हुनजो तव्हां प्रोमो बि डेफिनेटली ॾिठो हूंदो, हले पियो कुझु टाइम खां प्रोमो बि। राजा मेमन सां जेको ढुमका पियो हणे तूं? न मासी उहो तव्हां ॿियो कोई ॾिठो हूंदो। अच्छा उहो टीज़र हुयो, टीज़र खां बाद में प्रोमो जेको हाणे बि ॾिसो पिया जंहिंमें डांस था करनि मूंसां, ग्रुप पूरो डांस थो करे। हा ये तमामु सुठो, माना काथे इहो तव्हां इहे डांस वांस कयूं? मूंखे तव्हां सॾु कोन ॾींदा हूअं बि? न मासी सॾु हाणे जॾहिं असांजो हिते शूट थींदी आहे त तव्हां लाइ किथे रुलंदा पिनंदा आहियो ॿाहिरि, तव्हां हिते हूंदा आहियो त पोइ असां हूंदा ई न आहियूं। न हाणे मां जेको आहे सो तोखे पाण वटि घुराईंदसि, असांजे डायरेक्टर साहिब जो जेको आहे सो पुट मीरज जी सालगिरह आहे, उते अची करे इहो तूं डांस वांस बि कजांइ, थोरो ॻाइजांइ वाइजांइ बि, चिकनी मुर्गी न ॻाइजांइ। मासी कंहिंजी सालगिरह आहे? मीर जी सालगिरह आहे न, हुनजी त अॼु मुंहिंजे ख़्याल में सालगिरह आहे। हा पोइ हा बिल्कुलु, ऐं मुंहिंजो बि डायरेक्टर मासी मोरान जो बि डायरेक्टर असांजो काशिफ अघाणी, उन्हनि जे पुट जी सालगिरह, त मासी पहिरियों गॾिजी उन्हनि खे विश कयूं न। हा बिल्कुलु, हा शुरू तूं कर, मां तोखे जॉइन थी कयां। ठीकु आहे, त मीर जी बर्थडे आहे काशिफ अघाणी जे पुट जी, त हुननि खे गॾिजी करे असां विश कंदासीं। Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Meer, happy birthday to you, may you have many more, may you have many more, may you have many more dear, happy birthday to you। सम्झ में मूंखे थोरो घटि आयो, पर माशाल्लाह जेको तूं ॻायो सुठो ॻायो। बहरहाल मासी प्रोजेक्ट जी ॻाल्हि बि हले त हो जमालो असांजो जेको आहे त कमिंग प्रोजेक्ट आहे, बल्कि सम्झो स्टार्ट थी ही चुको आहे, मेगा प्रोजेक्ट आहे, ऐं इन में असां कोशिशि कई आहे त कुझु नओं खणी अचूं, छो जो तव्हांखे ख़बर आहे हिन में ऑडियंस हूंदी आहे, लाइव शो आहे, ऐं जेको माण्हुनि खे बेसब्री सां इंतज़ारु, उहो इंतज़ारु डेफिनेटली ख़तमु थियण वारो आहे, ऐं जल्दी तव्हां स्क्रीन ते असांखे ॾिसंदो हो जमालो सां गॾु हिकिड़े नए अंदाज़ में ऐं नई गेम सां गॾु। अच्छा, इन में तुंहिंजे में इहो बि त सेगमेंट आहे न, खाओ ऐं लको? खाओ लको? हा मां ॿुधो इहो सेगमेंट आहे। मासी खाओ लको न आहे, खाओ खटो आहे। खाओ खटो? खटियो, खाओ ऐं खटियो। विन कयो माना? जी बिल्कुलु विन कयो। हिन में असां जेको आहे कॉम्पिटिशन कराईंदा, हुन में खाइण जूं शयूं ॾींदा आहियूं, कॾहिं कुझु कॾहिं गोलगप्पा थी विया, कॾहिं बिरयानी थी वई, कॾहिं केक थी वियो, त जेको असांजो कंटेस्टेंट जल्दी खाईंदो आहे त उहो विनर थी वेंदो आहे। ऐं जॾहिं तव्हां ईंदव न, माना खाओ इन लको में मां तव्हांखे ज़रूरु खणंदुमि, तव्हांखे घुराईंदुमि खाओ लको में। पोइ मूंखे घुराए, मां हलां ॿिनि ॾींहंनि खां मानी न खाधी आहे, मां खाईंदसि अहिड़ो दिलि ते खाईंदीमांइ, माना तुंहिंजा जेके न उहो रिकॉर्ड टुटी वेंदा। न पोइ मासी तूं फरमाइश करे छॾिजांइ, जॾहिं तूं ईंदी न असांजे प्रोग्राम में, इन खाओ लको वारे सेगमेंट में पाण फरमाइश कजांइ, असां उहा शइ घुराईंदासीं। हा बिरयानी घुराइजांइ, को तिको घुराइजांइ, पली बली, माना घणो कुझु घुराइजांइ। ठीकु आहे, त पोइ मासी तुंहिंजे लाइ असां आलूनि वारी बिरयानी घुरायूं न। पछाड़ी में हिकिड़ो लस्सी जो गिलास, इहो न विसारजांइ। मासी खे पिछाड़ी में लस्सीअ जो गिलास, मासी खे ख़बर बि आहे शहरनि में कहिड़ियूं लस्सियूं मासी ॻोठनि में दिल्ली हुजे न, हिते दुकान ते पई आहे, अच तोखे वठी ॾियां। मासी ॿियो नंबर, पोइ वरी हाणे तोखे पेट में सूर पवे, बार बार वॉशरूम जो रुख करे मूंखे न चइजांइ, मां लस्सी पीआईंदोमांइ। लस्सी पीआर मूंखे तूं, तोखे नाहे पीआणी त बहाना न कर, मां पाण मुंहुं ॾींदसि हर शइ खे, तूं मूंखे लस्सी जो गिलास। ठीकु आहे मासी, तूं ईंजांइ शो में, तुंहिंजे लाइ असां दस्तरखान तयारु कंदासीं, को मसलो न आहे। भला हेॾी मां पंहिंजी ॻाल्हि थी ॿुधायां, मां जो चाहे तुंहिंजे शो में हा स्कूटर ॾींदे मां। मासी पंहिंजी ॻाल्हि आहे, को मसलो न आहे। हा पक सम्झा कि न मिड़ई मूंखे हिते हरबुर। हाणे पक सम्झा मासी, तोखे ख़बर बि आहे हो जमालो जेको आहे त अहिड़ो प्लेटफॉर्म आहे, जेको बि हिते माण्हू ईंदो आहे, जेको उहो खटंदो आहे कॉम्पिटिशन, उहो ई विन कंदो आहे। मासी सिफारिश न हलंदी असांजे हो जमालो में, मथां तूं सम्झे त आर्टिस्ट आहे, सिफारिश में असां हुननि खे मोटरसाइकिल ॾींदासीं, असांजी जेका ऑडियंस ईंदी हुनखे न ॾींदासीं। जेको खटंदो, जेको सुठो परफॉर्म कंदो, गिफ्ट हुननि जे लाइ हूंदो आहे। मूंखे माज़ूर कोटा में ई भला ॾे को स्कूटर। अला मां स्कूटर माना मुंहिंजी ॻाल्हि मासी, तूं वरी छाजी माज़ूर आहीं? मां दिमाग़ी तौर ते माज़ूर आहियां। अच्छा, हूअं मां ॾिस न पंचर लॻल पिया आहिनि, ॾिसे त हूअं मां तोखे नज़र न ईंदसि, दिमाग़ हाणे तूं ॾिसी कोन थो सघे, न त तोखे मां खोले ॾेखारियां। ऐं मासी तूं ऑडियंस खे चईंदी, अॼु ऑडियंस ॾिसे थी मासी मोरा ऑनलाइन में पाण जेको आहे त चवे वठी मां माज़ूर आहियां, मां दिमाग़ी माज़ूर आहियां, ठीकु आहे न?
पोइ हाणे इन में छा आहे पोइ इन में शर्म कहिड़ो आहे दिमाग़ इन में शर्म इहो आहे त मासी ॿिए खे करे ॾोह न ॾींजांइ हाणे माज़ूर तूं आहे दिमाग़ी सम्झ हमेशह कसूरवार तूं हूंदी न मां कसूरवार छा आहे मूंखे स्कूटर खपे स्कूटर खपे मासी हलाइण ईंदी थी स्कूटर तूं मां ये कोई पोइ फरमाइश वेंदसि थी करे न। स्कूटर जो हलाईंदी आहे ख़बर अथी हलाईंदी कीअं आहे स्कूटर न किथे रस्ते में पंचर थी वञे छा कंदी पोइ छा आहे मग़ज़ खे पंक्चर जो टाको लॻाईंदसि न सही थींदसि न मां मोटरसाइकिल जी ॻाल्हि तो कयां उहा पंचर थी वई त मोटरसाइकिल पंचर थी वई त उनखे बि ॾिसंदासीं हा सभु छोकिरा मूंखे ठाराए ॾींदा सिर्फ़ु बीहां रोड ते बीहंदसि त रश लॻी वेंदी ईअं बस मासी हाणे इहो रहियो हाणे मासी मोटरसाइकिल हल ठीकु आहे मार मासी पारा खोड़ बीठा आहिनि जेके ॾिसनि त मासी मोरां जी साइकिल पंचर थी आहे या मोटरसाइकिल त झटि उते था पहुचनि पोइ हिकिड़ो कमु कंदासीं मासी नोमान सोनू ये कहिड़ी मासी तोखे मां घुराईंदमि खाऊं ऐं लको सेगमेंट में उहो बि तो चयो आहे न तुंहिंजे लाइ बिरयानी न लस्सी पोइ मां हर खाई शइ वेंदमि त पोइ स्कूटर त ॾींदे न हा पहिरियों तोखे खाइणो आहे तोखे खटणो आहे मासी मुक़ाबले में सफ़ा ॾुंड बीहारिया जेके खाई न सघनि हल ठीकु आहे मासी तुंहिंजे ईअं चवण न ते मां ईअं को कंदुमि माना माखो बि वधीक न को मूंखे हिकिड़ी बीहारे ॻाल्हि ॿुधाए लॻण मासी वारो। हाणे उन ॾींहुं तोखे बि घुराईंदासीं वेशी न तोसां घुराइजे। गॾु ॿिए आर्टिस्ट खे हाणे तूं ॿुधाए त अहिड़ो कहिड़ो आर्टिस्ट आहे जेको सफ़ा ईअं आहे जेको तूं खटे वेंदी आराम सां हिन पूरे कशिश ऐं केटीएन में हिकिड़ो नालो खण जंहिंसां गॾु मां तोखे घुरायां पंहिंजे हो जमालो में जेके इहे एक्ट्रेस आहे न थींदियूं न माडला हा इन्हनि खे घुरा इहे न जीअं त खाईंदियूं हिकिड़ो नालो असां को त नालो मिंट खणाए थियूं हाणे तव्हां बि ॿुधायो न हा मासी इहे मां न बन मूंखे हाणे यादि आहे इहो वॾो खाईंदियूं आहिनि मां हिकु दफ़ो वई मां दावत सां गॾु हा एॾो खाइनि जो मां तोखे छा ॿुधायां प्लेट में कुझु न छॾियऊं बाक़ी मासी, टीवी अहिड़ी ॻाल्हि बि मां न आहे, डाइटिंग हू कंदी आहियां मां डाइटिंग कंदी आहियां मां कुझु न खाईंदी आहियां मां त तव्हांखे त मां असुल में ॾिसी चुकी आहियां जेको तव्हां खाईंदियूं आहियो त उहो ख़ुदा खे ख़बर आहे हा ॿिनि मुड़ुसनि जूं मानियूं खाई थियूं वञनि अच्छा त पोइ माना टीवी स्क्रीन ते जो सभु चवंदियूं आहिनि मासी असां डाइटिंग ते आहियूं नाइट क्रीम बि न हणंदियूं आहियूं असां नेचुरल ख़ूबसूरत आहियूं हा ऐं मानी बि न खाईंदियूं आहियूं बाक़ी मासी हाणे तूं ॻाल्हि खे जेको आहे फेराए न मूंखे इहो ॿुधाए तोसां गॾु मां कंहिंखे घुरायां खाऊं ऐं लको में मां ॾिसां थी बाक़ी इहे जेकी मां ॿुधायां थी जेके एक्ट्रेस आहिनि न इहे पंहिंजी ॻाल्हि थी ॿुधायां 52 बुर्शनि सां मेकअप कंदियूं थी 52 बुर्श पिया अचनि अॻियूं अच्छा इहो मां मासी तोखे थी घटि ॿुधायां, तूं मां बि न तोखे आहे वैसे, ॿुधायां। घटि तूं बि न आहे, केतिरा बुर्श यूज़ कंदी आहे मूंखे ॿियो सिंगिंग में बि घुराए सिंगिंग में अच्छा मासी त माना हरफन मोल आहे Singing हाणे में थोड़ी त देर न खां कंदो पोइ तूं चवंदी मूंखे डांसिंग में बि घुराईंदा डांस में झुमिर न कंदसि मां त मासी जी झुमर त बि मशहूर आहे बाबा पहिरियों त सिंध में ई हाणे बॉर्डर क्रॉस करे वई आहे तव्हांजी न डांस हेॾी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए तूं जो मूंखां इहो सुवाल कयो आहे त तूं के झुमिर में बि घुरायां चवंदी मां झुमिर हा। मां जे शादी में न वञा उहा शादी न थींदी आहे अच्छा मुंहिंजी मोरां जी डांस झुमिर मशहूर आहे अच्छा तूं वरी चए थो त तूं ॾिठी कोन्हे डांस न मासी मां एतिरी तुंहिंजी डांस न ॾिठी हाणे अलाए कहिड़े क़िस्म जी तूं झुमर तूं वञी पाण हणंदी गुस्सा ॿिए कंहिंखे ॾिस त ख़बर पवे न तूं छड़ी रुगो ठाहे करे गानो पाण वेही ॾिसंदो आहियां चुप करे ॾिसां छो त उन में आहियां ई मां ॻायां बि मां थो न बाबा ॾिसो न मासी Director जेको बि शो मां, थी करे model बि मां असां स्क्रीन ते मासी खे ॾिसूं था हाणे तव्हां ॿुधायो तव्हां ऐं असां मासी सां कॾहिं शादियुनि ते विया आहियूं शादियुनि ते वञी मासी जंहिंसां झूमर ॾिठी आहे कहिड़ी झूमर थी हाणे कहिड़ा जेको आहे त लश्कार ॾेखारे पैसा कमाए थी अचे असां ॾिठो आहे कॾहिं हाणे हीअं थी कयां मां वञा थी 2-3 ॾींहंनि में शादियुनि ते हा तोखे वठी हलंदसि तूं मुंहिंजी घोर ॿेड़ी जाए सही आहे घोर ॿेड़ी दे तोखे 2-3 रुपया ॾींदसि ईअं न फ्री में मासी हाणे कमु तव्हां नथी मूंखे करायां। लाइक बि न जे सम्झो Child labor हाणे आहे। हो जमालो जे होस्ट खे वठी था वञो उहो तव्हांजी घोर में ॾे डांस न पोइ तूं मुंहिंजो भाणे जो आहे तूं छा मयार आहे हिन में एटम बम ठाहींदे छा ज़ाहिरी ॻाल्हि आहे पैसा मेड़ींदे पैसनि जो आहे तोखे को मां ग़लति कमु हलो थी चवां ठीकु आहे तोखे मां? मासी ॾिसंदासीं पर मूंखां पहिरियों कंहिंखे वठी विया घोर मेड़ण ते हाणे मां नालो इशफाक मां रलियो मां सां गॾु 2-3 माण्हू आशफाक वठी भाई। वेंदी आहे तो अच्छा चाशफाक भाई जे तो मूंखे बि वंड कराईंदी आहे घोर अॼु में नओं जोड़ो पाया हुआ न चए थो तॾहिं त माना हा इहो न वंड जो जोड़ो वधो ते इहो वंड जो जोड़ो जेको वरितो वंड अथई। करायोसीं मासी हा न। अच्छा, तूं बि अच्छा। मूंखे बि सुठो वंड कराए त पोइ हलंदो मां तूं बि मासी हल तोखे टच मोबाइल वठी ॾींदसि ठीकु आहे मासी पाण त ढंग जा कपिड़ा पाए नथी ॿियनि खे वंड थी कराए मासी न पाण हे मुंहिंजो जोड़ो ख़राबु आहे न मासी 15.5 जो आहे तो ख़बर आहे 15.5 जो जोड़ो आहे हिन में मोती ॾिस हा हे पठाण खां वरितो आहे रखत ते पैसा जेके गौरव वठंदासीं न उहो ॾींदीसांसि पोइ अच्छा 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 माना रखत ते पाईंदा आहियो पठाण खां रखत ते पाईंदा आहियो हिते कपिड़ा शो में छा तव्हां कयां गरीब शी पई आहे सही सही बस माशाल्लाह सां मासी तव्हांजी झूमर ॾिसंदासीं जेका तव्हां शादियुनि में झूमर कंदा इंशाल्लाह हिन शो में बि मुंहिंजी ॾिसंदासीं झुमिर हो जमालो ॾिसंदो में बाक़ी पाण जेको इहो मेड़ींदे पैसा हा उहे न मासी हाणे पंहिंजे शो में मां पैसा कीअं मेड़दुमि अच्छा, हुते पंहिंजे तव्हांखे में कोई न हूंदो हा आहे। हुते तव्हां ते पैसा कोई बि न घुरदो सिर्फ़ु तव्हां झूमर करे करे बस तव्हांखे वञणो आहे बस
इनाम त ॾींदी न। हाँ इनाम तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। हाणे उहा तव्हांजी परफॉर्मेंस ते आहे, जेतिरी परफॉर्मेंस ॾेखारींदो ओतिरा तव्हांखे इनाम मिलंदा, जेतिरो हुन में माल मसालो विझी परफॉर्मेंस ॾेखारींदो तव्हांखे। पोइ सुज़ुकी ॿाहिरों बीहारां तव्हांखे स्कूटर जी मासी तस्वीर पढ़ी छॾी आहे तव्हां। स्कूटर छा आहे त मां नंढे हूंदे खां ख़्वाहिश हूंदी त मां वॾी थींदमि स्कूटर वठंदमि, हा सम्झी। बाबे हिकु दफ़ो मूंखे चंबा बि हयां त तूं छा थी करे, इहो कहिड़ो कमु थी करे पई, स्कूटर ते हलाईंदी वरिते ॻोठ में स्कूटर जो हलायो कुता पोयों कढ। अच्छा पोइ इहो मां स्पीड ॾिनी मां वञी फाको कयो अच्छा मिट्टी में, हेॾी ड्रुसड़ हुजे, पोइ सॼी सुञाण में न पई अचां, बबड़ में किनी थी ऐं उन खां पहिरियों मासी मां ॿुधो आहे त तव्हां ते बि कुझु इल्ज़ाम लॻल माण्हुनि जा त स्कूटर खां पहिरियों तूं 3 फीथनि वारी साइकिल हलाईंदी, सची ॻाल्हि आहे? हा पोइ इन में छा आहे, हाँ मूंखे भउ थींदो न, मां चयो ॿिनि में किरी न पवां, पोइ मां इहो 3 वारो वरितो इहो साइकिल। अच्छा अच्छा, माना शुरू में उहा तव्हां वरिती 3 वारी या 2 वारी पहिरीं? हाणे मुंहिंजे इन हवालनि खे छॾ, तूं मूंखे पंहिंजो प्रोग्राम ॿुधाए, कुटको ॾींदीसां, मां ॿुधायां मां तो ख़बर आहे हिते मां 2-3 गेस्टनि खे कुटको बि ॾेई चुकी आहियां। जी बिल्कुलु। केर बि न ॾींदो आहे मेज़बान, पर मां ॾींदी आहियां। मासी ज़िंदगी में हिकिड़ो दफ़ो कुटको खाधल आहे, मुंहिंजो वरी हाणे ॿियो दफ़ो तूं ॾींदीअ छा? अॼु वरी इहो न कर न, मां प्रोग्राम ऑनर नथा वञनि न जंहिंमें कुटको ॾियां थी त छा कयां। तुंहिंजी वॾी डिमांड हुई त ज़ोएब खे घुरायो, मासी ज़ोएब खे घुरायो, मां वरी सम्झो ज़ोएब मेकअप आर्टिस्ट जेको आहे, पर पोइ वरी मूंखे चयूं त न इहो ज़ोएब चांडियो जेको सिंगर आहे, मां चयो अॼु हिनखे बि तव्हां सिंगर मञो था, पोइ वरी चयो न मासी खे घुराए, भला उस्ताद जलाल चांडियो छा चयो, उहो बि चांडियो आहे, तूं बि चांडियो। मासी ज़ात भाई आहे मुंहिंजो। अच्छा ज़ात भाई आहे, हा न तमामु सुठी ॻाल्हि आहे। उनजो को रीमिक्स कर न त ख़बर पवे। न इंशाल्लाह उनजो बि रीमिक्स कंदुमि मां, इंशाल्लाह ज़रूर। मां सोचो बि तूं आहे भला वो हिकिड़ो नए अंदाज़ में खणी ईंदुमि, वो तव्हां शइ ॾिसजो न, वो हिकिड़ो धमाको। तूं भला माना तयार वेठी छा त मासी मोरा हिकु दफ़ो मूंखे चवे त मां बसि ठाहींदुमि। न न मासी बिल्कुलु पहिरियों इरादो हो तुंहिंजो। बिल्कुलु, तव्हां मूंखे इन अंदाज़ में बि ॾिसंदो, तव्हां मूंखे चपड़ी में बि ॾिसंदो इंशाल्लाह, वेरी वेरी सून। माना तूं जिगर जलाल जे कॾ पियो आहे, उन वीचारे जो भला तूं बंदि कराए दे कारोबार। न न बिल्कुलु, असां उन्हनि जी मासी जॻह कॾहिं बि नथा वठी सघूं। चवंदा आहिनि न, जंहिंमें पंहिंजी हिकिड़ी स्पेशलिटी हूंदी आहे, दुनिया जो कोई बि माण्हू अचे उहो नथो थी सघे। जेको तव्हां में आहे, तव्हां में टैलेंट आहे, उहो कॾहिं बि तव्हांजो ॿिए में नथो थी सघे। त अलाह साईं हर इंसान में पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां स्किल्स रखिया आहिनि, हू पंहिंजे वटि पाण हूंदा आहिनि। माशाल्लाह। भला ॿुधो, तुंहिंजी हिन में गेमिंग जो शो आहे न, रांदियूं कंदो आहे न? हा चिदे आहे, चिदे मां चिदे जी वॾी चैंपियन आहियां। त मासी त असांखे नवां नवां आइडियाज़ थी ॾे होजमालो जे लाइ। हा न, चिदे किरदार हीअं करे, हीअं जो हीअं हणंदीसां त हीअं जो घुसियो त कैमरामैन जी अखी ॿाहिरि। मासी मूंखे लॻे थो तूं माण्हुनि जूं अखियूं कढियूं आहिनि नंढे लाइ। न हाणे इरादो कयो आहे इहो नओं, माना अच्छा अच्छा अच्छा, त मासी वेरी नाइस। शुरुआत मां चवां थी तुंहिंजे शो खां कया। मासी असांखे ॾाढी सुठी जेको आहे त सजेशंस ॾे त चिदन गम बि हुजणु घुरिजे होजमालो में। मासी कुझु ॿियूं डीटी डकर, हीअं जो डीटी वञी कैमरे खे लॻे त कैमरो ॿ टुकर, शो ई तुंहिंजो बद। माशाल्लाह माशाल्लाह मासी। बहरहाल असां वटि ही गेम्स न आहिनि, पर असां जूं कुझु ॿियूं नयूं गेम्स आहिनि जेके असां डिज़ाइन फॉर एग्जांपल फैरज तव्हांजो खाओ लको, ॿुधाए न कुझु। खाओ लको वारो तव्हांजो सेगमेंट आहे, तव्हां ॾिसजो। ज़रूरी न असांजी इहा प्राइवेसी आहे मासी, असांजो ही सीक्रेट आहे। जॾहिं असांजो होजमालो हलंदो त असांजा नाज़रीन तव्हां ॾिसंदो त कहिड़ा कहिड़ा सेगमेंट्स आहिनि। हाणे मूंखे बि नथो ॿुधाए, हाणे मां छा हाणे तोसां हवाला वेही कयां। हाणे मूंखे इहो ॿुधाए त तोखे सिंगर कहिड़ो वणंदो आहे पाण खां अलावा? पाण खां मूंखे त तूं वणंदो आहे। न मासी, पाण त मां नथो चई सघां, मां पंहिंजो पाण फेवरेट न आहियां। तूं पाण खे नथो वणे उहो त मूंखे ख़बर आहे, पर मूंखे त वणे थो न। इन ते त मां कुझु नथी करे सघां। इहा मूंखे नंढे हूंदे को बीमारी आहे, जॾहिं को मां ॾिसां थी तोखे एतिरो जो एतिरो आहे तूं। मासी मूंखे अचण में 3 साल थिया आहिनि इंडस्ट्री में, त मूंखे नंढे लाइ का थी ॾिसे। इहो मां तोखे हवालो ॾियां थी सुठे तरीक़े सां डिटेल में। एॾा माना कारतूस छॾे थी छत में मां हिकिड़ी ब्रेक वठां भला। ठीकु आहे वठो। पर ब्रेक खां पोइ वरी तोसां हवाला जारी कयां थी। नाज़रीन कारे न वञिजो, वठां थी हिकिड़ी नंढड़ी फ़क़ति हिकिड़ी ब्रेक, पोइ वरी मिलूं था मासी मोरा आने लाइन में। वेलकम बैक नाज़रीन। तव्हां ॾिसो पिया त असांजी ज़ोएब चांडे सां कचहरी जारी आहे। होजमाल खे बि हे वॾो सियाणो आहे, पंहिंजे शो खे हिते प्रमोट करण आयो आहे। मां बि ॾिसांसि थी पई, मां बि वेंदीसांसि शो ते। जे मूंखे स्कूटर न ॾिनई त मां इहो टुकड़ो ई शो जे प्रमोशन वारो कटाईंदीमांइ, न त मूंखे खपे स्कूटर पंहिंजो। ठीकु आहे मासी, ॾिसंदासीं, सोचंदासीं हिन ॻाल्हि ते बि। सोच न, हाणे इहा ॻाल्हि करण जी कर त पोइ मां बि वरी तोखे पंहिंजे शो में घुराए आऊं। ठीकु आहे त भई अॼु मां स्क्रीन ते वरी, छो जो मासी तूं बार बार चवंदी आहे, तॾहिं हाणे मां बार बार चवां थो स्क्रीन ते मां मुड़ुसाणो वाइदो थो कयां त मासीअ खे मां हिकिड़ी मोटरसाइकिल ज़रूरु ॾींदुमि।
तू ड्रामा ताड़ी बैठे तुझे शो में आए सही न मासी ॾींदी मां पोइ वरी वापसि ॾेई छॾींदा मसलो न आहे, पाण में आहियूं हा माना इहो जेको दुनिया कंदा हो न इहो मूंखे न वणंदी आहे तव्हांजी ॻाल्हि कुरान ते पहिरियों ॾेई पोइ अचे वठी मूंखे वापसि ॾे न मासी तव्हांखे ॾेई हल छॾींदासीं सही को आहे। मसलो न आहे मां पैसा भरे तव्हांखे वठी ॾींदुमि भाई बसि पोइ हाणे इहा ॻाल्हि जेका आहे मूंखे ॾाढी वणी तुंहिंजी ठीकु आहे भला ॿुधाए मूंखे फेवरेट एक्टर कहिड़ो आहे तुंहिंजो सिंधी मीडिया जी ॻाल्हि था कयो ओवरऑल ॻाल्हि था सॼी कयो दुनिया जहान जेको बि तोखे वणे थो उहो ॿुधाए मासी फेवरेट एक्टर जी तव्हां ॻाल्हि कयो था त कोई पर्टिकुलर हिकिड़ो मुंहिंजी नज़र में न हूंदो आहे छो जो हर एक्टर में का न का ख़ुसूसियत हूंदी आहे त हर जेको आहे त एक्टर पंहिंजे वटि पाण आहे दे आर डूइंग वेरी वेल ऐं जंहिंमें जेका सुठी शइ लॻंदी आहे आई लव देम को पर्टिकुलर मां नालो नथो मतलब खणी हिकिड़ो सघां नालो कंहिंजो न मासी न ज़हन में को बॉलीवुड में को हा हॉलीवुड बॉलीवुड में बि काफ़ी आहिनि जीअं तव्हांजो थी वियो रणबीर कपूर थी वियो सो आई लव हिज रणवीर एक्टिंग कपूर नओं आयो आहे छा इहो रणवीर कपूर त पहिरियों मां ॿुधां थी पहिरियों दफ़ो रणबीर मासी- कपूर हूंदो आहे हिकिड़ो हा उहो ई आहे अच्छा मासी उहो रणबीर कपूर चओ हा रणबीर चयोसि मुंहिंजो क्रश आहे इन जे करे चवां थी ग़लति नालो मां वरिती सिंह त- नथो चवां कपूर थो चवां हुन ऋषि जो पुटु अच्छा ऋषि जो पुटु तोखे वणे थो ऋषु हा अच्छा भला एक्ट्रेस कहिड़ी थी वणाई एक्ट्रेस बि काफ़ी सारियूं अहिड़ियूं एक्ट्रेसिस आहिनि वरी तव्हां बॉलीवुड मां था पुछो बॉलीवुड हॉलीवुड सिंधी लॉलीवुड उर्दू, लॉलीवुड बि आई हा। त एक्ट्रेसिस में मासी काफ़ी सारियूं आहिनि मां कंहिंजो नालो वठां दिस टाइम देयर आर अ लॉट ऑफ एक्ट्रेसिस हिन में पाकिस्तानी तव्हांजी सजल अली थी वई शी इज़ अ गुड एक्ट्रेस ऐं ॿियूं बि काफ़ी आहिनि सजल अली तोखे वणी वई हा आहे भला सिंगर सिंगर वंस अगेन सिंधी पंहिंजी मीडिया में आहे हुमेरा चन्ना आई लव हर वॉइस ऐं आबिदा परवीन सो शी इज़ रियली वंडरफुल ऐं असांजो प्राउड आहिनि सिंध जो ऐं उन खां अलावा तव्हांजो इंडियन थी वियो मर्द अरिजीत सिंगरनि सां तुंहिंजी नथी अरिजीत 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 हा उन खां अलावा पुराणियूं पंहिंजियूं जेके सिंगर्स आहिनि जीअं लता जी थी वई उन्हनि जा मां सॉन्ग्स ॿुधंदो आहियां रफ़ी साहब जिन जा ॿुधंदो आहियां सॉन्ग्स ऐं पाकिस्तान में बि जेके असांजा वॾा वॾा सिंगर्स आहिनि सो ईअं न आहे त अगरि मां स्क्रीन ते अचां थो मां कॉमेडी सॉन्ग्स ॻाईंदो त मूंखे जेको क्लासिकल पसंदि आहिनि मूंखे पसंदि आहिनि तमामु घणा क्लासिकल बि ऐं उन खां अलावा मतिलबु एवरी सॉर्ट ऑफ जेके बि जॉनरास आहिनि म्यूज़िक जा आई ट्राई टू लिसन ऑल भला खाइण में छा पसंदि आहे तोखे हाय मासी खाइण में आई वेरी फूडी खाइण में मूंखे yes I'm foodie I love eating इहो वरी छा थींदो आहे मतिलबु मासी मूंखे खाइण जो शौक़ु आहे अच्छा, तोखे काफ़ी खाइण जो खाइण शौक़ु जो ऐं घुमण जो मतिलबु मूंखे ॾाढो शौक़ु आहे ऐं मूंखे एडवेंचर्स काफ़ी पसंदि आहिनि ऐं मूंखे इंजॉय कंदो आहियां मां घुमणु फिरणु खाइणु पीअणु छो जो ज़िंदगी इहा ई आहे हिन में बि असां ईअं डाइटिंग कयूं ऐं पाण खे पोइ ते कयूं भई मूंखां इहो कोन्ह थींदो आहे बट खाइण में मासी तव्हां कंहिंमां था पुछो खाधे में वेजिटेबल्स में फ्रूट्स में ओवरऑल जेको वणाई थो उहो ॿुधाए मूंखे चाइनीज़ खाधो पसंदि आहे मासी आई लव चाइनीज़ हुन खां अलावा जेको आहे त ख़ासि करे चाइनीज़ माण्हू वणंदा थी खाइण न चाइनीज़ खाधो अच्छा वणंदो खाधो बि आहे थींदो आहे इहो स्पेशली तव्हांजा फ्राइड राइस थी विया आहे राइस सां मुंहिंजी घणी लॻंदी आहे वैसे राइस सां गॾु कुझु बि हुजनि पोटेटोज़ मुंहिंजा फेवरेट आहिनि मासी उपट त नथो करे। पटाटा हा? पटाटा फूडी बि आहीं पर माना उपट त नथो करे जॾहिं को ॾिसां थी ओतिरो जो ओतिरो आहे घर में माई नथा जॾहिं न मासी मां खाईंदो आहियां घर में बि खाईंदो आहियां ॿाहिरि बि काफ़ी होटलिंग कंदा आहियूं वैसे फास्ट फूड वग़ैरह आई लव फास्ट फूड चाइनीज़ तव्हांखे ॿुधायां ख़ासि करे मूंखे फ्राइड पोटेटोज़ ऐं फ्राई फिश मासी ॾाढी पसंदि आहे राइस सां गॾु वाइट पाण राइस पचाईंदा आहियो कुझु हा छा काफ़ी सारी शयूं पचाए वेंदो आहियां मां बिरयानी पचाए वेंदो आहियां बिरयानी जा डिफरेंट क़िस्म चाइनीज़ मां राइस पचाए वेंदो आहियां फ्राइड राइस ऐं तहदार बिरयानी पचाए वेंदो आहियां उन खां अलावा ॿी बि काफ़ी सारी शयूं तहदार बिरयानी हा इहा वरी कहिड़ी बिरयानी सीधा जेका ॿुधी न आहे न मासी जंहिंमें तह लॻंदा आहिनि अच्छा तह लॻंदा हाणे आहिनि। रेसिपी न पुछिजो न रेसिपी त तोखे मां कैमरे खां पोइ पुछंदसि भला का भाॼी जेका सफ़ा ठुफ न वणाई ठुप न वणे जेका भाॼी मासी उन में थी विया वाङण वाङण छो हा वाङण मूंखे बिल्कुलु घटि वणंदा आहिनि मासी ऐं जॾहिं राति जो चांडियो आहे न तूं हा अच्छा पोइ वाङण छा कर नथा वणे न मासी मूंखे वाङण न वणंदा आहिनि वाङण जॾहिं फ्राई हूंदा आहिनि न तरियल हूंदा आहिनि ऐं जॾहिं क्रिस्पी हूंदा आहिनि उहे सुठा लॻंदा आहिनि चांवरनि सां गॾु अदरवाइज़ जेके भाॼी में वाङण हूंदा आहिनि ईअं तरंदा आहिनि हुन में वाङण जी बूंदी बि न खाए तूं पोइ न मासी जेको बूंदी ॿार खाईंदा आहिनि न खणी करे ॼणो आइस्क्रीम जो मज़ो था वठनि पिया न भोंडियूं मासी मां छो खावां वैसे गोगड़ू वणनि था न गोगड़ू बि घटि पोइ वीचारनि मतलब मासी खे इग्नोर मखसूस- करे वई माना डिस्क्रिमिनेशन कई न ॿुधाए डालो डक कई न मासी मखसूस शयूं आहिनि मतिलबु न हुजण जे बराबरि जेके घटि खाईंदो आहियां पर कोशिशि कंदो आहियां त इहे बि मूंखे छो नथी वणनि मां खाईंदो आहियां अदरवाइज़ हर शइ मां खाईंदो आहियां दाल मुंहिंजी पसंदि आहे दाल चांवर पसंदि आहिनि सब्जी नाइस जोक डियर
अच्छा इहो असल में थोरो ॿ टे लफ़्ज़ सिखिया आहिनि पोइ मां काथे काथे अच्छा, हणंदी आहे अच्छा, इन जो अच्छा, मतिलबु इहो सही, न आहे सही। जेको तूं सम्झी तूं सही सही सम्झो सही इहो माना मां तुंहिंजी सही। अंग्रेज़ी जी प्रैक्टिस कंदी आहियां सही आहे। भला कहिड़े मुल्क वञण जो शौक़ु थी त हिन मुल्क वञी या घुमी अचां मासी मुल्क त मूंखे मां सिटीज़ जी ॻाल्हि कयां शहरनि जी हले शहर मुल्कनि जी? ॿुधाए मुल्कनि में त तव्हांजो यूनाइटेड स्टेट्स थी वियो हुन खां अलावा यूरोप मूंखे विज़िट करण जो शौक़ु आहे यूरोप जा काफ़ी सारा कंट्रीज़ थी विया स्पेशली लंडन छो जो लंडन जी काफ़ी हिस्ट्री आहे जीअं मां मास्टर्स इंग्लिश में कई आहे त असां लिटरेचर में काफ़ी कुझु पढ़ियो आहे यूरोप जे बारे में ऐं इंग्लैंड जे बारे में त लंडन जी हिस्ट्री आहे मूंखे घुमण जो शौक़ु आहे अमेरिकन सिटीज़ थी विया शिकागो वन ऑफ माई फेवरेट सिटीज़ दैट आई वांट टू विज़िट अदर देन दैट सिंगापुर सिंगापुर बि वेंदे हा माशाल्लाह भला जेके माण्हू अॼुकल्ह ॾिसे थो पियो त जेको कमु करे थो वीचारो उन खे नेगेटिव कमेंट था करनि उन जे बारे में तुंहिंजो छा ख़्यालु आहे पहिरीं ॻाल्हि त मां चवंदो हुननि जे बारे में डिस्कस ई न कजे त बहितर आहे जेके नेगेटिव कमेंट Next कनि था question. तुंहिंजो चए थो त भला न कयूं डिस्कस त पोइ त छो कंटिन्यू कयूं? कर हा ॾिसो भला कंदे न discuss. मासी इहो पंहिंजो सम्झो हिकिड़ो टाइम ज़ाया करणु आहे जेको तव्हां नेगेटिव कमेंट करे थो न एक्चुअली हू पंहिंजी ज़हनियत जे हिसाब सां करे थो जेका हुन माण्हू जी पंहिंजी लेवल आहे हू तव्हां नेगेटिव कमेंट करे थो जेको बि आर्टिस्ट माण्हू आहे या जेको इनखे कॉन्टेंट खे पसंदि करण वारो माण्हू आहे या जेको क्रिएटिव माण्हू आहे उहो कॾहिं बि सवाल नथो पैदा थी सघे कंहिं नेगेटिव कमेंट करे हमेशह ॾिसो असां पाण में बि हिक ॿिए खे अप्रीशिएट कंदा आहियूं जॾहिं बि तव्हां कंहिं मां बुराई बि कढो था तनक़ीद भराए इस्लाह हुजे तनक़ीद भराए तनक़ीद न हुजे त असांजे तव्हांखे ख़बर आहे त हिन सोसाइटी में माण्हू हमेशह क्रिटिसाइज़ करण ई ॼाणनि ॿिए खे हालांकि चवंदा आहिनि अगरि हिकिड़ी तव्हां आंगुर ॿिए ते खणो था त हीअ जेके 3 ऐं 4 इहे असांजे पाण ॾे बि अचनि थियूं त जंहिंमें कुझु न हूंदो आहे जेके असांखे पंहिंजे बराबरि न सम्झंदा आहिनि या जेके असांखे सम्झंदा आहिनि त वाक़ई मथे असां हिननि जॻह कुझु बि न आहे हू सिर्फ़ु असांखे नेगेटिव कमेंट ई करे सघनि था ऐं असां आर्टिस्टनि जो इहो ई कमु आहे त हुननि खे हमेशह दरगुज़र कयूं असां हुननि खे रिप्लाए था कयूं छो जो हुननि में असां में को डिफरेंस कोन रहंदो सो हीअ असांजे लाइ माइनर शयूं आहिनि उहे कुझु माने नथियूं रखनि छो जो हुननि जे अॻियां जॾहिं असांखे मोहबत मिले थी माण्हुनि जी ही त सम्झो हिकिड़ो कबाब में हड्डी जी मिसाल आहे जेका मोहबत मिले थी न हुन मोहबत जे करे असां हर शइ दरगुज़र करे छॾींदा आहियूं असांजे लाइ उहा ई हर शइ आहे उहा असांखे मोटिवेशन मिले थी ऐं उहा मोटिवेशन दिलि में रखी करे असां कोशिशि कंदा आहियूं त घणो को घणो सुठो कमु तव्हांजे साम्हूं पेश कयूं न न तमामु सुठो भला अहिड़ो को माना जनर आहे जंहिंमें तूं गानो ॻाइणु चाहीं त हे माना हे न ॻायो आहे या इहो माना ॻाइणु चाहियां थो मां घणो करे तव्हां मूंखे पॉप सिंगिंग ॾिठी हूंदी आहे मां फोक सॉन्ग्स ॻाया आहिनि त फोक बि ॻाया आहिनि पॉप बि ॻाया आहिनि त कोशिशि कंदुमि त हिकिड़ो जीअं जंहिंमें क्लासिकल टच हुजे ट्राए कंदुमि उहो बि खणी अचां या असांजा जेके बिल्कुलु देसी गाना आहिनि त उन क़िस्म जो बि खणी अचां छो जो मां उहो बि एक्सपेरिमेंटल माण्हू आहियां मूंखे सुठो लॻंदो आहे तव्हांखे ॿुधाए तजुर्बा करणु त इनशाला जेसिताईं ज़िंदगी आहे तजुर्बा बि हलंदा ऐं नयूं नयूं शयूं खणी करे मां पंहिंजी ऑडियंस जे साम्हूं ईंदुमि ऐं कोशिशि कयुमि त कुझु न कुझु कंट्रीब्यूट कयां पंहिंजी धरती जे लाइ तमामु सुठी ॻाल्हि आहे को भला ईअं मिड़ई थोरो झूंगारे ॿुधाए मूंखे को मासी मुंहिंजो आवाज़ ख़राब आहे पोइ बि झूंगारे थी कहिड़ो गानो ॿुधाए मासी माना जेको तुंहिंजी दिलि चए त क्लासिक जी तूं चए मां क्लासिकल करणु चाहियां थो थोरो हाणे हिन टाइम क्लासिकल मुंहिंजे पुराणो mind में को गानो कहिड़ो हुजे अचे? जेके तूं माना ईअं थोरो कर ॾिसां मां मासी कहिड़ो क्लासिकल तूं मूंखे कुझु सजेस्ट कर त मां उहो ॻायां न क्लासिकल को मैडम आबदा परवीन जो गानो छियो या उस्ताद रफ़ी साहब जो छियो को माना कोई बि तोखे त जेको आई एम अ गुड लिसनर्स लेकिन मासी गज़ल भला ॿुधंदो आहे गज़ल हा मासी गज़ल ॿुधंदा मूं में वॾी सभ खां प्रॉब्लम ख़बर अथव कहिड़ी आहे मतिलबु आई एम अ गुड लिसनर ऐं जॾहिं ॻाइण जो वारो ईंदो आहे त मूंखे लिरिक्स न ईंदा आहिनि त मां त ईअं करे ॻाए वेंदो आहियां को शायद गाए मासी तूं मूंखे टाइम त ॾिया न गाने मूंखे जो सोचण अंग्रेज़ी ब्रेक ईंदी आहे आहे। ब्रेक खां पोइ ॿुधायां तव्हांखे ब्रेक न आहे बसि पोइ ॿिए दफ़े वरी तोखे ॿुधाईंदसि तूं सवाल कर मुंहिंजे माइंड में क्लासिकल जेको आहे मां हाणे ई मासी तोखे ॿुधायां थो चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे न हाणे तूं मूंखे इहो ॿुधाए त मैसेज असांजे ऑडियंस खे कहिड़ो ॾियणु चाहीं त मैसेज मासी मुंहिंजो इहो ई आहे हमेशह हिकिड़ो मैसेज त मुंहिंजो हूंदो ई आहे जेको मां पंहिंजे व्यूवर्स खे चवंदो आहियां त कोशिशि कयो त पंहिंजी न्याणियुनि खे तव्हां जेको आहे त पढ़ायो हुननि खे ॿाहिरि कढो ऐं हमेशह जेको आहे त पुट ऐं धीअ में डिफरेंस न रखो छो जो जहिड़ो पुटु आहे न्याणी बल्कि धीअ हुन खां वधीक तव्हां सां टच हूंदी आहे त कोशिशि कयो त पंहिंजी धीअरुनि खे घणो खां घणो पढ़ायो हुननि खे तालीम ॾियो छो जो अगरि तव्हां हिकिड़ी न्याणी खे एजुकेट कयो चवंदा आहिनि न तव्हां पूरी जनरेशन खे एजुकेट कयो ऐं हुन खां अलावा जेको बि दिलि में रंजिशूं आहिनि त उहे कोशिशि कजे त मासी कढजनि कॾहिं बि तव्हां कंहिंजे ख़िलाफ़ु न वञो दिलि मां रंजिशूं कढो नंढड़ी ज़िंदगी आहे अगरि इन में बि असां रंजिशूं रखियूंसीं त पोइ
बाक़ी छा बचो पोइ बाक़ी छा बचो ॿियो हो तुंहिंजो प्रोग्राम जेको अचे थो पियो हो जे बारे में? प्रोग्राम उन जे बारे में त बिल्कुलु मूंखे ॻाल्हाइणो प्रोग्राम जे बारे में त भई जल्दी तव्हां KTN ते ॾिसंदव हो जमालो प्रोग्राम में मूंखे एज़ अ होस्ट ऐं प्लानिंग्स थी चुकियूं आहिनि ईच एंड एवरीथिंग इज़ रेडी अर्शे रेडी आहे नयूं गेम्स असां प्लान कयूं आहिनि ॾाढियूं मज़े जूं गेम्स आहिनि ऐं हाणे असां बिल्कुलु नाज़रीन सां गॾु ई हूंदासीं हाणे को ऑनलाइन शो न कंदासीं कोशिशि कंदासीं त तव्हां असां सां गॾु KTN ते हूंदव ऐं तव्हांखे मौक़ो मिलंदो घणो का घणो कुझु विन करण जो ऐं इंशाल्लाह जॾहिं तव्हां ईंदव सवाल ई नथो पैदा थी सघे त ज़ोएब चांडे जे प्रोग्राम में तव्हां इंजॉय न कयो त मासी तव्हांखे बि अचिणो आहे मुंहिंजे शो में हिकिड़ी शर्त ते ॿुधायो मां पहिरें शो में कोशिशि कंदुमि तव्हांखे घुराईंदुमि सही आहे ठीकु आहे न गॾिजी करे प्रमोट कंदासीं हाँ, त तो बि थोरो तव्हां बि ऑडियंस खे चओ न नाज़रीन तव्हां जेको आहे सो मां त लॾो लाहे करे हो जमाल जे सेट ते रखंदी मां वेंदसि न काॾे शायदि मां सुम्हंदसि बि उते राति जो उते मानी बानी बि उते खाईंदसि हर शइ मुंहिंजो बंदोबस्तु कजां मासी तव्हांजो असां पूरो बंदोबस्तु कंदासीं डोंट वरी अबाउट इट बस तव्हां थोरो शो खे प्रमोट कयो त भाई इहो जेको आहे सो असांजो नओं शो अचे थो KTN ते ज़ोएब चांडियो होस्ट आहे हुन में उते त खणी गेस्टड़ो थी आयो आहे पर उते होस्टड़ो थींदो ऐं इहो जेको आहे सो तमामु सुठो शो आहे ऐं असांजो वॾो में वॾो शो आहे हिन मेगा वॾो प्रोजेक्ट आहे KTN जो त हिनखे ज़रूरु ॾिसजो ऐं हिनखे ॾिसणु न विसारजो हाणे मूंखे ज़ोएब तूं क्लासिकल त न ॿुधायो जेको तूं पाण ॻाईंदो आहे उहो भला ॿुधाए थोरो मां भला यकी वेही वेही मां बि हाणे थोरा हॾ जेके आहिनि थोरो डांस बानस कयां को छा मासी मां कहिड़ो गानो ॿुधायां जेको दिलि चवई उहो तूं ॿुधाए पंहिंजो ॿुधाए पंहिंजे खां हटी ॿुधाए कोई न पराओ खणी अची मूंखे ॿुधाए पंहिंजो ॿुधाईंदे न पंहिंजे खां हटी कोई ॿियो बि सिंधी ॿुधाए थो सघां पंहिंजा त हमेशह तव्हांखे ॿुधाईंदो आहियां न हल ॿुधाए जेको दिलि चवई असल में टाइम थोरो आहे त मूंखे जेको दिलि चवई ठीक है मासी मां तव्हांखे हू थो ॿुधायां दर्द दिल में यार नथी ठीक है हल ॿुधाए बिकॉज़ दिस इज माय फेवरेट सॉन्ग न ओके सो नाइस शुरू कहीं ओके दर्द दिल में यार न थई तॾहिं त दिल दुखाए थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई एॾो संग दिल बि न थी मञ तूं अलाह खे एॾा पहिरीं ॾुखड़ा न ॾे सावल जे साह खे एॾो संग दिल बि न थी मञ तूं अलाह खे एॾा पहिरीं ॾुखड़ा न ॾे सावल जे साह खे तो त कॾहिं ॾुख न ॾिठो सुखनि सां दिलि लॻाई थो तोखे बि गम मिले का ख़बर पवई दर्द दिल में यार न थई मां थोरो हेॾे होॾे करे वियमि गाने खे वैसे मासी होॾो जो पार्ट होॾे पंहिंजा गाना आहिनि पाण जीअं दिलि चवई उहे ॻाईंदो कर मां जे तरफ़ो तोखे रिटन में परमिशन ॾियां न मां तव्हांखे पहिरियों ई चयो न मासी मूंखे जेके लिरिक्स हूंदा आहिनि उन में थोरो मसइलो थी वेंदो आहे विच में ख़ैर आहे मां ख़बर थी छा कंदी आहियां मां गानो ॻाईंदी आहियां न मिसाल पोइ इहो मां बि ईअं कजां इहो करे जातो विसरी वेंदो आहे न पोइ उतो मिड़ई असां बि हा जितां विसरदो असां बि हीअं हूं हणी वेंदा आहियूं बस पोइ हाणे हिकिड़ो गानो इहो हो जमालो वारो मूंखे ॿुधाए तुंहिंजो वॾो फेमस हो जमालो गानो त भई माना इहो त जेसि ताईं माना मां आहियां हो जमालो त हलंदो रहंदो ऐं सभु फरमाइश कंदा आहिनि मासी बि करे छॾी हो जमालो मां पहिरियों हिननि खां इजाज़त वठां पंहिंजे नाज़रीन खां ठीकु आहे त पोइ वरी पोइ तूं तोते ई ख़तमु कराईंदीसां प्रोग्राम खे ओके त नाज़रीन जेको आहे वरी असां अॻिले हफ़्ते मिलंदासीं मथे हफ़्ते मिलंदासीं हिकिड़े नए गेस्टड़े सां गॾु या गेस्टड़ी सां गॾु फ़िलहाल जे लाइ तव्हां पंहिंजी मासी मोरा खे असांजे डायरेक्टर काशिफ आगाणी खे असांजे गेस्टड़े खे ज़ोएब चांडे खे असांजी पूरी टीम ओबी में वेठल ख़ादिम खे ऐं हेॾा नोमान वेठो आहे मोहम्मद अली आहे ऐं जेके बि असांजी टीम जा मेंबर आहिनि उन्हनि सभिनी खे इजाज़त ॾियो वरी मिलंदासीं अॻिले हफ़्ते वॻियूं दुहल शहनायूं बाहुनि में बाहूं दिल जे घरनि में हज़ारनि जायूं सिंधनि जी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो अंत हिकिड़ो ई नारो
करे मोर खोटिले राणा मोर खोटिले सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले 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 कटे मोर खोटिले राणा मोर खोटिले सोत मामन जे कुले सोत चाचन जे कुले इहा सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो अंत एकड़ो ई नारो करे लोंग कोटा थाली में आँखों पे अच्छा राणल मुझे अग में आन चंदी अच्छा करे लोंग कोटा थाली में आँखों पे अच्छा राणल मुझे अग में आन चंदी अच्छा इहा सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो अंत एकड़ो ई नारो करे लोटो मुखे आने दे मुझो मुखे आने दे बोलन बोलन वना साहो सद को कयाए कटे लोटो मुखे आने दे मुझो मुखे आने दे बोलन बोलन वना साहो सद को कयाए सिंधन जी रीता सिक भरी प्रीता नची नची यारो वंत एकड़ो ई नारो सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन कहते सिंध जिए सिंध वारा जियन सिंधी टोपी अजरक वारा जियन इहा सिंधन